अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां तानिया ख़ान। मूंसां गॾु आहिनि नसीर द मॉर्निंग ऑफ धरती में। तव्हां सभिनीनि खे भलीकार चवां थी। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो ऐं असांजी दुआ आहे त हमेशह ठीकु ठाक रहो, हर परेशानी दुख अव्हां खां दूर रहे, हमेशह कामयाब रहो ऐं ख़ुशि रहो। ऐं नसीर साहब, मां अॼु तमामु घणी ख़ुशि आहियां। ॿियनि खे दुआ थी ॾियां, बल्कि मां अॼु यकीन ॿुधो तमामु घणी ख़ुशि आहियां। तव्हां पुछंदो न त मां छो ख़ुशि आहियां? चलो आउं पुछंदुसि ऐं असां जेके ॾिसंदड़ आहिनि उहे बि सोचींदा हूंदा त नेठि तानिया ख़ान अॼु एतिरी छो ख़ुशि आहे ऐं तानिया खे अहिड़ो कहिड़ो चवंदा आहिनि न त कारून जो ख़ज़ानो हथु अची वियो आहे जो सुबुह सुबुह अॼु एतिरी ख़ुशि आहे। सो ॿुधायो खणी तव्हां एतिरा छो ख़ुशि आहियो? ज़रूरी न आहे त का ख़ज़ानो हथु लॻे नसीर साहब, ख़ुशी थियण जा ॿिया बि इलाही सारा सबब थी सघनि था ऐं तव्हांखे सभु ॿुधाईंदी हलां थी त कहिड़ो सबबु आहे। पाकिस्तान सुपर लीग PSL जी शुरूआति थियण वारी आहे, बल्कि अॼु खां ई शुरूआति थी वई आहे ऐं असांजे पंहिंजे शहर कराची में मैच खेॾियो वेंदो। PSL जे बारे में ॿुधाईंदी हलां थी त PSL खे इंटरटेनमेंट जो तड़को नसीर साहब उहो त पहिरियों ई लॻी चुको आहे ऐं नसीबो लाल जेको गीत ॻायो आहे हुन ते तनक़ीद हिन महिल ताईं जारी आहे ऐं खोड़ माण्हुनि खे पसंदि बि कनि पिया। खोड़ माण्हू हुनखे पसंदि बि कनि पिया, हुन में नसीर साहब बि शामिल आहिनि। पाकिस्तान सुपर लीग में 34 मैच खेॾिया वेंदा ऐं 9 ॾींहं अहिड़ा हूंदा जंहिंमें हिकु ॾींहं में 2 मैच बि खेॾिया वेंदा। PSL में 6 टीमूं शरीक आहिनि। कराची किंग, कोयटा ग्लेडिएटर, लाहौर कलंदर, मुल्तान सुल्तान ऐं पेशावर ज़ल्मी, इस्लामाबाद यूनाइटेड शामिल आहिनि। पोइ दफ़ा त कराची किंग लाहौर कलंदर खे शिकस्त ॾिनी हुई ऐं ही मेलो जेको आहे बशहरनि में रचायो वेंदो कराची ऐं लाहौर में। बिल्कुलु। ऐं अव्हां ॾिठो हूंदो त लाहौर जी जेका टीम आहे उहा मुसलसल जेका आहे उहा उनजी बैड परफॉर्मेंस हुई, पर लास्ट टाइम लकीली ईअं थियो जो उहा फाइनल में पहुती। लाहौर ऐं कराची जी टीमुनि विच में फाइनल थियो। थोरो जो कोरोना जे करे उहे मैचिस डिले थी वियूं ऐं फाइनल जो जेको मैच हो उहो बाद में थियो ऐं कराची किंग्स उनमें कामयाबी हासिल कई। ऐं ॾिसणो इहो आहे त हीअ जेका 6हीं सुपर लीग थिए पई उन में कहिड़ी टीम जेका आहे उहा फातह करार ॾींदी ऐं पहिरियों जेको मुक़ाबिलो आहे उहो बि कराची किंग ऐं कोयटा ग्लेडिएटर्स टीमुनि विच में अॼु थिए पियो। ऐं पहिरियां त कराची जी जेका नेशनल स्टेडियम आहे उनजी चौधारी अव्हां बि रहो पिया उते, त सिक्योरिटी केतिरी सख़्तु आहे सो उहो अव्हां ॾिठो हूंदो। 37,000 माण्हू हूं नॉर्मल ॾींहंनि में स्टेडियम में वेही मैच मां लुत्फ़ अंदोज़ थी सघंदा आहिनि, पर हिन भेरे SOPs ते अमल कयो पियो वञे। उनजे करे 7,500 माण्हू अहिड़ा ख़ुशनसीब आहिनि 37,000 मंझां जन खे टिकट्स मिलियूं आहिनि ऐं उहे स्टेडियम में वञी करे मैच ॾिसी सघंदा आहिनि। बिल्कुलु जीअं तानिया स्टार्ट में चयो त हू ॾाढी ख़ुशि आहे, आउं बि ख़ुशि आहियां, यकीनन अव्हां बि ख़ुशि हूंदा। जेके माण्हू एंटरटेनमेंट सां तालुक़ु रखनि था, उहे चाहिनि था त असीं ख़ुशि रहूं, उहे सभई ख़ुशि हूंदा। ऐं जीअं तानिया हिकिड़े ॾाहे जो कोल आहिनि त उनजो इहो चवणु आहे त जंहिं समाज में तफ़रीह जा मौक़ा घटि थी वेंदा आहिनि उते ॾोह जनम वठंदा आहिनि। ऐं तव्हां ॾिसो जेकॾहिं वाली मैच न हुजे, जेकॾहिं क्रिकेट न हुजे, जेकॾहिं नयूं फिल्मूं न अचनि, ड्रामा न अचनि, थिएटर न थियनि, म्यूज़िकल जूं महफ़िलूं न थियनि त ज़ाहिर आहे माण्हू डिप्रेशन में हलिया था वञनि। ऐं जेको पूरो 1.5 साल रहियो कोरोना जे करे सॼी दुनिया में इहे सभु शयूं बंदि हुयूं ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह हाणे कुछ नवां ड्रामा भी अचन पिया, थिएटर भी थियन पिया, फेस्टिवल भी थियन पिया, मैचेस जी भी शुरुआत थी है, सो उन्हनि जो हुजण तमाम ज़रूरी है। तमाम घणो ज़रूरी है, बिल्कुल नसीर मां सही था चओ। बहरहाल हिते हिकड़ी सैड न्यूज़ आहे, दादू जी हिकड़ी न्याणी आहे, अफशा नालो आहे, उन्हनि सां ज़्यादती थी आहे, नंढी ॿार आहे, हुन सां ज़्यादती थी आहे, जवाबदार गिरफ़्तार थी वियो आहे। हिन खां पहिरां कराची जी हिकु नंढी न्याणी हुई, हुनखे हुन सां अगवा करे हुन सां ज़्यादती थी हुई ऐं उहे जवाबदार हिन महिल ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। असांजी दुआ आहे त जल्दी गिरफ़्तार थियनि ऐं सख़्त खां सख़्त सज़ाऊं अचनि ऐं बिल्कुलु सख़्त खां सख़्त सज़ाऊं थियनि। ऐं अलाए छो मतिलबु असांजा ॿार ऐं औरतूं कॾहिं महफ़ूज़ थींदियां, कॾहिं असीं महफ़ूज़ थींदासीं, बल्कि असांजी ज़हनियत कॾहिं चेंज थींदी। ॻाल्हि आहे ज़हनियत जी, नसीर साहब। बिल्कुलु ईअं आहे, सही था चओ। ऐं जीअं मां ॿुधायो दादू जो ही इंतिहाई अफ़सोसनाक वाक़ियो ऐं गुज़िरियल हफ़्ते खां वठी हले पियो, इंतिहाई मासूम ॿारड़ी आहे, तव्हां हुनजी उमिरि ॾिसो, 3 साल आहे। हा, तव्हां ॾिठो हूंदो त डॉक्टर पाण रोई पिया, पुलिस एहलकार रोई पिया, इवन जॾहिं इहा ख़बर अव्हां ताईं पहुती हूंदी असां ताईं, त तमामु घणो ॾुख थिए थो त नेठी असांजो समाज कहिड़े पासे वञे थो जो असांजूं 3 सालनि जूं जेके मासूम ॿारड़ियूं ॿारड़ा उहे महफ़ूज़ न आहिनि। का औरत जेकॾहिं ॿारनि सां गॾु मोटरवे ते निकिरे थी राति जो उहा महफ़ूज़ न आहे, का न्याणी कॉलेज जे लाइ निकिरे थी अगवा थी वञे थी। सो वरी जीअं तानिया चयो त सख़्तु सज़ाऊं अचणु खपनि। बिल्कुलु हिते रियासती जेके इदारा आहिनि उन्हनि जी रिट जेका आहे उहा जेसिताईं क़ाइमु न थींदी, सख़्तु सज़ाऊं न ईंदियूं, तेसिताईं जेके वेशी दरिंदा आहिनि
त उन्हनि खे जेसिताईं सज़ा न ईंदी त शायदि ही जेके आहिनि उहे अहिड़ियुनि कार्रवाइनि खां न मुड़ी सघंदा। अच्छा तानिया, हिते इहो बि ज़रूरी आहे, हिकिड़े पासे रियासती इदारनि खे एक्टिव थियणो पवंदो, बिल्कुलु, ॿिए पासे जेके वालदेन आहिनि न, ख़ासि तौर ते जेके नंढड़ा ॿार आहिनि न, उन्हनि खे ॾाढो ख़्यालु करणो पवंदो। जेके माइरूं आहिनि, असीं त बार बार चऊं था शायदि असां काश करे असांजे निसाब में अहिड़े क़िस्म जी शयूं अचनि त असीं ॿारनि खे ॿुधाए सघूं बैड टच आहे, गुड टच आहे, केरु अव्हांखे टच करे थो, केरु करे सघे थो, केरु नथो करे सघे। उन वल सां जेसिताईं निसाब में इहे शयूं अचनि न अचनि, छाकाणि त हिकिड़ी इस्लामी रियासत आहे, हिते घणा मसइला थियनि था। सो वालदेन स्पेशली माइरनि जो वॾो रोल थिए थो, जेके अमड़ियूं आहिनि उहे पंहिंजनि ॿारनि खे नंढे हूंदे खां अहिड़ी तरबियत ज़रूरु ॾियनि त लालच, पैसे जी लालच हुजे, कोई ख़र्ची जे बहाने सां ॿारनि खे वठी वेंदा आहिनि कंहिं शइ जी लालच में, त कंहिं बि अहिड़े माण्हू सां गॾु उन्हनि खे न वञणु खपे। इहा तरबियत ॿारनि खे नंढे हूंदे खां ई असांखे ॾियणी पवंदी त जीअं उहे इन्हनि वैश्यनि खां बची सघनि। अच्छा नसीर साहब, हिते हिकिड़ी वीडियो वायरल थी आहे सोशल मीडिया ते, तमामु घणी हिट थी आई ऐं भारतीय अदाकार हुननि ते मैशअप बि ठाहियो आहे ऐं सभई अदाकार हुन जी वॉइस ते जेको आहे टिकटॉक वग़ैरह कुझु न कुझु ठाहे रहिया आहिनि। 4 सेकेंड जी वीडियो आहे, दना नीर मुबीन हुननि जो नालो आहे, हुन ही वीडियो ठाही। ही मस्ती मज़ाक में वीडियो ठही आहे, पर एतिरी हिट थी त असांजे क्रिकेटर खे बि हिन जो बुखार चढ़ी वियो। हसन अली बि हिन ते वीडियो ठाही आहे, ही मां आहियां, ही मुंहिंजी टीम आहे ऐं ही पार्टी थी रही आहे। नसीर साहब थोरो तव्हां करे ॾेखारियो। मूंखां इहो ज़ोर आहे, टिकटॉक तव्हां करे ॾेखारियो प्लीज़। अच्छा, तव्हां क्रिकेटर जो ज़िक्र कयो ऐं पाकिस्तानी इंडिया में बि हिन जो वॾो चर्चो आहे। BBC हिंदी ते हिन हवाले सां स्टोरी हली, मूं ॾिठो पियो दीपिका एॾी पॉपुलर अदाकार आहे, उन्हनि हिन ते जेका आहे वीडियो ठाही आहे। सो नो डाउट मुख़्तलिफ़ पॉलिटिशियन, शर्मिला फारूकी साहिबा पीपल्स पार्टी जो अॻवान आहिनि, मूं उनजी ॾिठी पई, मैडम पर हाणे तव्हांजी ॾिसंदासीं प्लीज़ नसीर साहब, प्लीज़ कसम लॻे तव्हांखे। तव्हां विझी छॾियो आहे। असां चवंदा आहिनि हिकिड़ा ख़ुश्क मिज़ाज माण्हू, न्यूज़ सां तालुक़ु रखंदड़, एंटरटेनमेंट जा माण्हू, अवां इहो बहितर करे सघो था त ही तानिया आहे, ही मां आहियां, तानिया, ही नसीर साहब आहे ऐं साडी मत वाज गई आहे ऐं असांजो ही प्रोग्राम थी रहियो आहे, है न? असांजी प्रोग्राम थी रही है, साडी मत वाज गई है। सही आहे, ज़बरदस्त। अच्छा जी नसीर साहब, थोरो ही जेकी खिल भोग भी ज़रूरी है, पर सियासी सूरत हाल बिल्कुल सही है। सियासी सूरत हाल जे बारे में ॿुधायो ऐं सेनेट जी जेके इलेक्शन थी रही आहे, सेनेट जी चूंड थी रही है, हुन हवाले सां बि थोरो अपडेट बिल्कुल सेनेट जे हवाले सां टाइम असां वटि घटि आहे। इंट्रो में पोइ टॉप स्टोरीज़ ताईं पाण खे अचिणो आहे। सो सेनेट जे इलेक्शन जे हवाले सां सभिनी खे ख़बर आहे त सॼे मुल्क में हुनजो चर्चो आम आहे ऐं 52 सीटूं आहिनि जिन ते मुक़ाबिलो थिए पियो। 3 मार्च ते पोलिंग थींदी ऐं ॾिसणो इहो आहे त कहिड़ी पार्टी, PTI जेका आहे हुकुमरान धुर, उनखे वधीक सीटूं मिलनि थियूं या जेको मुख़ालिफ़ धुर जो इतिहाद आहे PDM, उहो वधीक सीटूं खणे पियो। वज़ीर आज़म साहब बि काफ़ी परेशान नज़र अचनि पिया, हिकु नाराज़ अॻवाननि सां मुलाक़ातूं कनि पिया, उन्हनि खे परचाइनि पिया। पहिरें त मिलण जो गवारा न कंदा हुआ, पर हाणे उनखे घुराइनि पिया, बाबा ईअं न कयो। अहमियत वधी वई आहे अॻवाननि जी ऐं सिंध जा अॻवान नाराज़ हुआ, उन्हनि खे उन्हनि परचाइण जी कोशिशि कनि। ॾिसणो इहो आहे त इहे जेके नाराज़गियूं छा रुॻो ॻाल्हियूं करण सां ख़तमु थींदियूं या इलेक्शन में उन्हनि खे वोट ॾींदा या न। मुख़्तसरन इहो बि ॿुधाईंदा हलूं पंहिंजे ॾिसंदड़नि खे त 52 सीटुनि मंझां हिकिड़ी सीट तानिया अहिड़ी आहे जेका तमामु अहम थी वई आहे, अहमियत जोगी थी, उहा आहे इस्लामाबाद जी सीट। उते मुक़ाबिलो थिए पियो हफ़ीज़ शेख साहब जेके फाइनेंस मिनिस्टर आहिनि हींअर, उन में ऐं अॻूणा जेके वज़ीर आज़म आहिनि यूसुफ रज़ा गिलानी साहब, उन विच में। ॾिसणो इहो आहे त हीअ सीट कंहिंखे मिले थी ऐं घणा तजिया निगार उन राय जा आहिनि त जेकॾहिं हिन सीट ते हफ़ीज़ शेख साहब खे शिकस्त मिले थी ऐं यूसुफ रज़ा गिलानी साहब कामयाबु थियनि था, इन फ्यूचर वज़ीर आज़म जे लाइ बि मसइला वधी वेंदा ऐं पोइ उन्हनि ख़िलाफ़ अदम एतमाद वारी जेका तहरीक आहे उहा आणण में बि अपोज़िशन खे आसानी थींदी। सो बहरहाल पाण 3 मार्च जो वेट था कयूं, ॾिसूं था त सीटूं कंहिंखे थियूं मिलनि ऐं ख़ासि तौर ते इस्लामाबाद वारी जेका हीअ सीट आहे उन ते हफ़ीज़ शेख साहब कामयाबु था थियनि या अॻूणा वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी साहब। हीअ त कुझु टाइम खां पोइ ख़बर पइजी वेंदी। नाज़रीन, हाणे टाइम थियो आहे टॉप स्टोरीज़ जो, अचूं था ॾिसूं टॉप स्टोरीज़। 6हीं पाकिस्तान सुपर लीग PSL जे मुक़ाबलनि जी अॼु खां कराची में शुरूआति थी रही आहे। कराची किंग्स ऐं कोयटा ग्लेडिएटर्स विच में मुक़ाबिलो थींदो। SOPs ते अमल कंदे 34,000 बदिरां 7,500 शौक़ीन स्टेडियम में मैच खे इंजॉय करे सघंदा। नेशनल स्टेडियम ऐं भरपासे जे इलाइक़नि में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया। 2 मार्च खां PSL जो ॿियो मरहलो लाहौर में शुरू थी वेंदो। 14 मैच खेॾिया वेंदा। शोबिस सां तालुक़ रखंदड़ शख़्सियत मुख़्तलिफ़ टीमनि खे सपोर्ट करे रहियूं आहिनि। सेनेट चूंड में हुकुमरान पार्टी PTI ऐं मुख़ालिफ़ धुर जे इतिहाद PDM में 9 चोटी जो मुक़ाबिलो।
हफ़ीज़ शेख ऐं यूसुफ रज़ा गीलानी विच में मुक़ाबिलो अहमियत अख़्तियार करे वियो। हफ़ीज़ शेख जी शिकस्त सां वज़ीर आज़म ख़िलाफ़ अदम एतमाद जी राह हमवार थियण जा इम्कान वधी वेंदा। 3 मार्च ते थींदड़ सेनेट चूंड लाइ वज़ीर आज़म पाण मैदान में लही आयो। नाराज़ पार्टी अॻवाननि मेंबरनि सां मुलाक़ातूं करण खेनि परचाइण जूं कोशिशूं हलंदड़। पाकिस्तान में 65 वरनि खां वॾी ॼमार जे माण्हुनि खे मार्च जी शुरूआति खां कोरोना खां बचाव जी वैक्सीन लॻाइण जो ऐलान। शहरी 1166 ते पंहिंजो सुञाणप कार्ड मोकिले रजिस्ट्रेशन कराए सघनि था। जी त नाज़रीन, टॉप स्टोरीज़ अवां ॾिठियूं। हाणे वठंदासीं मुख़्तसिर ब्रेक खां पोइ जेका महिमान शख़्सियत असांखे जॉइन कंदी उन्हनि जूं औरतुनि जे हवाले सां तमामु ज़बरदस्त ख़िदमतूं रहियूं आहिनि, ख़ासि तौर ते सिंध जे न्याणियुनि खे पाण भरो करण जे हवाले सां, उन्हनि खे पंहिंजनि हक़नि जे हवाले सां आगाही ॾियण जे हवाले सां या उन्हनि जी तालीम जे हवाले सां उन्हनि जूं अहम ख़िदमतूं आहिनि। उन्हनि सां असीं उन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। गॾोगॾु असीं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध में औरतुनि सां ऐं ॿारनि सां जेके ज़्यादतियुनि जा वाक़िया वधंदा पिया वञनि, उन्हनि जा कारण छा आहिनि ऐं असांजो समाज नेठि औरतुनि जे लाइ कॾहिं महफ़ूज़ बणिजंदो, उन ते असीं उन्हनि सां कंदासीं ॻाल्हि ॿोल, पर ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे चऊं था भलीकार। ऐं जीअं ब्रेक ते असीं वियासीं ऐं अव्हांखे ॿुधायोसीं जॾहिं असीं वापसि ईंदासीं त सिंध जे हिकिड़े अहिड़े किरदार सां अव्हांजी कराईंदासीं मुलाक़ात ऐं हिकिड़ी बाहिमत औरत, बासलाहियत औरत ऐं सिंध जे औरतुनि जे हवाले सां, सिंध जे न्याणियुनि खे पाण भरो करण जे हवाले सां उन्हनि जूं ख़िदमतूं आहिनि, नो डाउट उहे साराह जोगियूं आहिनि। ऐं उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं उन्हनि जे करियर जे हवाले सां। गॾोगॾु उन्हनि जेका नंढड़ी आहे उहा सुठी शाइरा बि आहे, कॾहिं उन्हनि खे बि पाण घुराईंदासीं। उनजी शख़्सियत जा जीअं आहे न, ॿुधाइण मक़सदु इहो आहे त खोड़ सारा पहलू आहिनि, पाण मुल्क खां ॿाहिरि बि रहियूं आहिनि, उतां जो उन्हनि जो तजुर्बो कीअं रहियो, असांजे समाज खे कीअं पियो ॾिसनि, ऐं स्पेशली जीअं मूं ज़िक्र कयो त सिंध जी जेका औरत आहे ऐं सिंध जूं जेके न्याणियूं आहिनि उन्हनि सां जेके मसइला दरपेश आहिनि या वरी उन्हनि जेके इन्हनि मसइलनि जे बावजूदि हासिलात आहिनि उन्हनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं गॾोगॾु असांजो मुआशिरो जीअं इंट्रो में तानिया मूंखे ॿुधायो त ॾींहों ॾींहुं औरतुनि जे हवाले सां गैर महफ़ूज़ छो पियो बणिजंदो वञे, उन्हनि सां बि असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं उन मामले ते बि। सो हाणे वधीक अव्हांखे इंतज़ारु नथा करायूं, उन्हनि जी करायूं था अव्हां सां मुलाक़ात। मैडम तबस्सुम राशिद खोसो साहिबा अॼु असांजी महिमान आहिनि। तमामु घणी महिरबानी मैडम, तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। मैम कीअं आहियो? ठीकु आहे? बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो कहिड़ा हाल? थैंक यू सो मच फॉर कमिंग। अच्छा, जेकॾहिं स्टार्ट में ई तानिया मां करे बिस्मिल्लाह, व्हाई नॉट। असां चाहींदासीं त आऊं तव्हांखे सुञाणा पियो जेके अरसे खां जो इंट्रो में चयो तव्हांजो नो डाउट जेके ख़िदमतूं आहिनि साराह जोॻ आहिनि, पर खोड़ अहिड़ा बि माण्हू हूंदा जेके मे बी अव्हांखे न सुञाणींदा हुजनि। सो अव्हां पंहिंजी जर्नी जे हवाले सां पंहिंजो जेको सफ़र आहे त तालीम खां वठी प्राइमरी खां वठी कॉलेज खां यूनिवर्सिटी, पोइ ॿाहिरि वञणु ऐं औरतुनि जे लाइ कमु करणु, मुख़्तसिर ॿुधायो, पोइ वरी असां खोड़ सारा सवाल बि कंदासीं। मुंहिंजो नालो तबस्सुम खोसो आहे ऐं मिसरी खोसो सकरन जे भरिसां हिकिड़ो ॻोठु आहे, उतां खां तालुक़ु रखंदी आहियां। मूं पंहिंजी प्राइमरी एजुकेशन मिसरी खोसो खां वरिती, पोइ मुंहिंजे फादर अली असगर खोसो खे अलाह साईं हिमत ॾिनी ऐं उन्हनि पूरे ख़ानदान खे पोइते करे ऐं असांखे शहरु सिर्फ़ु इन करे शिफ्ट कयो जो उन्हनि खे ख़बर हुई त 5th क्लास खां पोइ मुंहिंजे मथां पाबंदी लॻी वेंदी ऐं आउं कोन पढ़ी सघंदसि। पोइ असां जेको आहे सकरन शहर में शिफ्ट थियासीं। मूं उतां गवर्नमेंट हाई स्कूल मां पढ़ियो, वरी कॉलेज मां पढ़ियो, देन आउं यूनिवर्सिटी वियसि। जॾहिं आउं यूनिवर्सिटी वियसि त उहो इलाही डिफ़िकल्ट टाइम हुयो मुंहिंजे पेरेंट्स जे लाइ स्पेशली। बाइकाट थी वियो, हा बाइकाट थी वियो, बिल्कुलु इंग्लिश डिपार्टमेंट मां मास्टर्स करण जे लाइ हॉस्टल में रहण वॾी ॻाल्हि हुई। फैमिली मां बाइकाट थी वियो मुंहिंजे पेरेंट्स सां, पर मुंहिंजे अबू चयो त इहे वक़्ती जेके हूंदियूं आहिनि शयूं त उनखां पोइ अॻिते हली जेको आहे न सही। मूंखे यादि आहे त जॾहिं आउं यूनिवर्सिटी वञा पई त मुंहिंजे नाना मुंहिंजे अबू खे क्लियरली इहे वर्ड चया त तूं GMC थियणु चाहीं, हुन दुरेश अहवार खे ॿाहिरि मुल्क मोकिलियो। एज़ाज़ो त अबू चयो असां हुननि जी पैरवी कयूं था इन मामले में, त हुननि पंहिंजे न्याणी खे एजुकेशन ॾिनई। पोइ मां जॾहिं मास्टर्स करणु वियमि त आई डू रिमेंबर हिकिड़ो असांजे आहिनि अंकल आहिनि, अंकल मुनवर मला, उन मूंखे हिकिड़ो चयो त तूं एग्ज़ाम्पल आहीं, तूं सुठो कंदीअ सभिनि जा रस्ता खुलंदा ऐं अगरि तो ग़लति कयो त सभिनि जा रस्ता बंदि। हाणे डिपेंड तो ते करे थो त तूं कीअं थी हली। इहो तुंहिंजे लाइ माना तूं घणनि छोकिरनि जा रास्ता खोलींदीअ या वरी घणनि जा बंदि थी वेंदा। माण्हू एग्ज़ाम्पल ॾींदा, अली असगर जी धीउ छा कयो, सुठो कयो त भई कयो, हाणे ॿियनि खे वञणु घुरिजे, सुठो न कयो त हर को कोट कंदो त ॾिसो हुननि छा कयो।
सो इट वॉज़ अ रियली मुंहिंजे मथां हिकिड़ो तमामु घणो बोझ हुयो, माना हिकिड़ो ज़िम्मेवारी हुई न, रेस्पॉन्सिबिलिटी हुई। ऐं अलाह जो शुक्र आहे मुंहिंजी यूनिवर्सिटी जेको आहे हिकिड़ो तमामु सुठी जर्नी रही ऐं उन में तमामु सुठो रहियो ऐं यूनिवर्सिटी मां तमामु बहितरीनु एक्सपीरियंस मिलियो। यूनिवर्सिटी में तमामु सुठा टीचर्स मिलिया जिन असांखे इलाही रहनुमाई ॾिनी, गाइडेंस कंदा हुआ। ऐं हॉस्टल जो टाइम इलाही सुठो रहियो, तव्हां मुख़्तलिफ़ एरियाज़ जे माण्हुनि सां मिलो था, सिंध खां वठी गिलगित ताणी जेके फॉरेनर कंट्रीज़ मां माण्हू अचनि था उन्हनि सां मुलाक़ात थी। देन आऊं जेको आहे बहरिया कॉलेज में लेक्चरर थियमि, उन खां पोइ सिटी स्कूल नवाब शाह जी प्रिंसिपल थियसि। उन खां पोइ मूं जेको आहे पंहिंजे ई कॉलेज में आऊं लेक्चरर सिलेक्ट थी, उन ई कॉलेज में वियसि जितां आऊं पढ़ी आयसि। इहो मुंहिंजे हिकिड़े टीचर जो ख़्वाबु हुयो, सर गुलाम मुस्तफ़ा मशहूरी मूंखे चयो त आई वॉन्ट टू सी यू बैक हियर एट माई प्लेस। हू इंग्लिश टीचर हुयो ऐं मां उते लेक्चरर हुयो, मां उते ई वापसि लेक्चरर थी वियमि उन्हनि सां गॾु। त इहो एक्सपीरियंस रहियो। उन खां पोइ मुंहिंजी शादी थी वई 2005 में। देन मुंहिंजे हस्बैंड खे स्कॉलरशिप मिली, असां स्वीडन हलिया वियासीं। ऐं मां स्वीडन में जॾहिं वियमि, टोटली डिफरेंट एटमॉस्फेयर, टोटली हर शइ अलॻि, बरोचन जे माहौल मां निकिरी वरी स्वीडन वारे हुन में, पर इलाही बहितरीनु एक्सपीरियंस रहियो मुंहिंजो जेको आहे स्वीडन में। मतिलबु ईअं सम्झो त मूं दुनिया जी हिकिड़ी अलॻि शइ ॾिठी, उहा बिल्कुलु ॿी शइ हुई जेका, ऐं उनखे पर्सनल एक्सपीरियंस करण सां। पाण हमेशह इहो सोचींदा आहियूं त उहो माहौल ॾाढो आज़ादु ख़्यालु माहौल हूंदो आहे ॾाढो, पर ईअं न हूंदो। जॾहिं तव्हां उन्हनि सां फैमिलीज़ सां कॉन्टेक्ट में अचो था त दे आर वेल ऑर्गनाइज़्ड, दे लव देयर लिटरेचर, उन्हनि खे पंहिंजे कल्चर सां हर शइ सां मोहबत हूंदी आहे ऐं हू बि हिकिड़े ऑर्गनाइज़ वे सां हलनि था ऐं उन्हनि खे बहितर तरीक़े सां। अच्छा, हाणे उहे दादा वरामा ते फ़ख्रु महसूसु कंदा आहिनि, ॿियूं न्याणियूं मां तव्हांखे मूंखां पोइ शायदि मिसरी खोसो मां तक़रीबन 8 खां 9 छोकिरियूं ॿियूं यूनिवर्सिटी वयूं आहिनि। असां वटि डॉक्टर आहे मुंहिंजी हिकिड़ी कज़न इंजीनियर आहे, ॿी कज़न हाणे इंजीनियरिंग में सिलेक्ट थी आहे। मुंहिंजी पंहिंजी भेण जेका आहे सनम खोसो, उहा पाण जेको आहे जाइका में जॉब कंदी आहे ऐं उन खां अलावा उनजे इलाही डेवलपमेंट सेक्टर में इलाही तमामु घणो कमु आहे उनजो। ऐं जेको आहे उन खां पोइ मुंहिंजियूं पंहिंजियूं कज़न्स खोड़ वयूं आहिनि ऐं उन खां ॿिया ॻोठनि जा माण्हू इर्द गिर्द जे ॻोठनि जा। मुंहिंजी हिकिड़ी कज़न कैडेट कॉलेज में पढ़ंदी आहे। सो मतिलबु वी हैव अ गुड कामयाबी हूंदी आहे नसीब, तव्हांजे करे ॿियनि खे बि फ़ाइदो थिए। हिन कामयाब ज़िंदगी में हिन जे सफ़र में कंहिं अव्हांजी मदद कई? मुंहिंजे अबू, तव्हांजे बाबा। बाबा आहे त पोइ कहिड़ो भउ आहे। असल में कंहिं बि औरत छोकिरी खे अॻिते वधण जे लाइ जेको आहे न स्ट्रॉन्ग जेके पेरेंट्स हूंदा आहिनि न, उहे उनखे सपोर्ट कंदा आहिनि। उन खां पोइ मुंहिंजा चाचा अब्दुल रसूल, उन असांजी इलाही सपोर्ट कई। मतिलबु असांखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां अहिड़े माहौल मां हुआसीं, असांखे अकेलो अचणु वञणु कोन ॾींदा हुया। हू पाण ईंदो हो, गाॾी बि हूंदी हुई पर ड्राइवर सां गॾु अकेलो कोन्हे अचिणो, हैदराबाद न जामशोरे खां। उहो वीचारो जॉब करे उन खां पोइ असांखे पिक करणु ईंदो, वरी ॿिए ॾींहुं असांखे संडे ते ड्रॉप करणु वेंदो हुयो हुते। ऐं उन खां अलावा मुंहिंजा भाइर, मतिलबु हिकिड़ो हूंदो आहे न चेन हूंदी आहे जेका तव्हांजे घर जे मर्दनि जी, अगरि उहे सभु सपोर्ट कंदा रहनि त पोइ तव्हांखे जेके हाणे मुंहिंजो नाना इलाही जॻहियुनि ते मूंखां मशवरा वठंदो आहे, ॻोठ जो वॾेरो आहे, पर उहो मूंखे पुछंदो आहे त हीअ किथे वञे, हाणे हिन छोकिरी खे कहिड़ी जॻह ते एडमिशन वठणु घुरिजे, को कमु हुजे उहो मूंखे कॉल कंदो आहे, उनजे लाइ मूंखां पुछंदो आहे। ऐं किथे ॿाहिरि हुजां ऐं का अहिड़ी शइ हुजे त हू ऑफकोर्स उनजे लाइ कॉल। मुंहिंजी सभिनि खां वधीक सक्सेस असां जेका हींअर सिम्स स्कूल मजीद कीरियो जंहिंजी आउं डायरेक्टर आहियां अॼुकल्ह, उहो हलायूं पिया, जेको चैरिटी स्कूल आहे त साईं इमदाद शाह जे नाले सां। नाना हमेशह ऐं हर विज़िट खां पोइ उन वटि ज़रूरु वेंदी आहियूं, मूंखां हुनजे प्रोग्रेस जे बारे में पुछंदो आहे त हीअ कीअं थियो ऐं कीअं, मतिलबु नाउ दे फील प्राउड के फ़ख्र सां माण्हुनि खे ॿुधाईंदा आहिनि त असांजी न्याणी आहे हिन फील्ड में आहे ऐं हू इहे कमु करे सघे थी। त इहो मतिलबु हूंदो आहे त शुरू खां वठी तव्हांजो जेको आहे। अच्छा, मां मुख़्तसर ॿुधायो बि सही, जेको ॿाहिरि वञण जो मुंहिंजो तजुर्बो स्वीडन जो स्पेशली थियो, त उतां जे समाज में असांजे समाज में ज़ाहिर ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। जॾहिं आउं अमेरिका खां मोटी आयुसि त मुंहिंजी फैमिली मूंखां जॾहिं पुछो त मूं हुनखे चयो त ईअं सम्झो त हिकिड़े सियारे ते हू ॿी मख़लूक थी रहे। मुंहिंजो माना मुख़्तसर इहो उन्हनि जॻह न। सो अव्हांजो एक्सपीरियंस कीअं रहियो ऐं असां अव्हांजे ख़्याल में ॿी दुनिया खां एतिरो पुठिते छो आहियूं? मां जेका शइ हिनखे नोट कई आहे त कुझु शयूं आहिनि एक्सेप्टेंस, टॉलरेंस। हुन समाज में टॉलरेंस घणी आहे ऐं एक्सेप्टेंस आहे, हू हर माण्हू खे एक्सेप्ट कंदा। असां वटि ईअं कोन्हे, असां एक्सेप्टेंस जेको आहे न तमामु घटि, ऐं असां वटि टॉलरेंस जो बि तमामु घटि फुक़दान आहे।
उन खां पोइ जेको आहे हिकिड़ो हूंदो आहे प्लूरलिज़म, तव्हां माण्हुनि खे कनेक्ट कयो पाण, कोलेबरेशन, ऐं उन खां मेन स्ट्रीमिंग, ऐं पोइ लीडरशिप जी ॻाल्हि अचे। हिते वरी ईअं कोन्हे, हिते असां शयुनि खे जेको आहे न एक्सेप्टेंस त असां वटि सफ़ाई कोन्हे न, त जॾहिं असां कंहिं शइ खे एक्सेप्ट ई नथा कयूं त पोइ जेको आहे तव्हां मिक्स मां वारी जेका ॻाल्हि आहे, मां तव्हां आई थिंक सो ख़्याल आहे असां चवंदा न इहो ईअं आहे, मां तव्हांखे चवां थो न यकीन कयो मूं ते, बिल्कुलु कहिड़ो इहो आहे एग्ज़ैक्टली। तव्हां इहो ॾिसो न, हू एतिरा सुठा तव्हांखे गाइड करण वारा हूंदा आहिनि उते। जॾहिं मां उते वई हुयमि त विदिन वीक मुंहिंजे हस्बैंड खे मूं कॉल कई त आउं जेको आहे माना सेंट्रल स्टेशन ते पहुचो। मूंखे हैरानगी कमु कई, कीअं वई आहीं उते? मूं चयोमांसि त उते हिकिड़े स्वीट फैमिली हुई, उन्हनि मूंखे चयो त माना उन्हनि मूंखे डिटेल्स ॾिनियूं सॼियूं, मां उन्हनि जे ज़रिए वियमि। पहिरीं मां सोचियो मां पाण वञी ॾिसी अचां कल्चर हुसत, जेको कल्चरल शयुनि जे बारे में उन्हनि जो हुसत घर खे चवंदा आहिनि, त उते लाइब्रेरी हुई सॼो, मां उते पहुची वियमि न। त हुननि माना मुआशिरे में तव्हांखे हू तव्हांखे गाइडलाइन ॾींदा, एक्सेप्टेंस। असां पंहिंजनि खे बि गाइडलाइन नथा ॾियूं। असां वटि नसीर जहिड़ा माण्हू तमामु घटि हूंदा त जेके इहो चाहिनि त तबस्सुम खे ऐं सुञाणा थो हू कुझु करे थी, उनखे ऐं अॻिते आणियां। असां जहिड़ा माण्हू तमामु घटि आहिनि, इन्हनि जी फुक़दान आहे। अगरि असां वटि इन्हनि शयुनि जे हुजे, हू तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि त हिते तुंहिंजी ज़रूरत आहे, तूं हिते ई करे सघीं थी। विदिन तव्हां सोचो हिकिड़े साल में, आउं हितां वई आहियां, हिकिड़े साल में मूंखे पाण उतां जे आर्बिट्स फार्मदिलिंग उन्हनि जी हिकिड़ी जॉब जी जेको सेंटर आहे उतां कॉल थी अचे त तव्हां असांजे इन जॻह ते जॉब करणु वञो। ओस्तरमाम स्टोरी जीअं पाण वटि ब्लू एरिया आहे इस्लामाबाद में, उन्हनि जे स्टॉक होम में ओस्तरमाम स्टोरी या लिदिंगो ओड़े उहा एरिया उन्हनि मूंखे उते पाण कॉल कई। त ॾिसो, आउं आउटसाइडर हुअसि, एशियन हुअसि, उन्हनि वटि पंहिंजा बि माण्हू हुया, काफ़ी हुया, पर हुननि जेका आहे न उनखे ॾिठो, उन्हनि जेका आहे न ॾिठो त भई जिते ही अहलियत आहे हिन माण्हू जी, हिन माण्हू खे असां अॻिते आणियूं, हिन माण्हू खे हिन जी नीड आहे या ही हिनखे बहितर तरीक़े सां करे सघे थो। न त इहो जेको आहे न मुआशिरे जो जेको बिगाड़ आहे उहो ना अहल माण्हुनि खे, या उहे माण्हू जेके उन जॻह ते प्रॉपर फिट नथा अचनि, असां उन्हनि खे उते आणियूं था, त इन जे करे शयूं जेके आहिनि मिसमैनेजमेंट थियूं थियनि। त बिल्कुलु तव्हां तमामु सुठी ॻाल्हियूं कयूं। बहरहाल हिते टाइम यस नसीर साहब, तव्हांखे बि स्वीट फैमिलियूं इलाही मिलियूं आहिनि ॿाहिरि, मूंखे ख़बर पई आहे। हा, तव्हां बि इलाही दावतूं अटेंड कयूं आहिनि अमेरिका में। त नाज़रीन, हाणे टाइम थियो नंढे शॉर्ट ब्रेक जो, वापसि मोटी ईंदासीं, असां सां गॾु रहिजो। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकिड़ो ॿीहर अव्हांखे चऊं था भलीकार ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं पंहिंजे करियर जे हवाले सां तबस्सुम राशिद खोसो साहिबा ॿुधायूं। हाणे असीं जनरल ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध जी औरत जे हवाले सां, स्पेशली जीअं असां चयो त जेके ज़्यादतियुनि जा वाक़िया वधनि पिया, ताज़ो जेको दादू जो वाक़ियो थियो, या कराची में जेका असांजी न्याणी हुई, कॉलेज वई पे, अगवा कई वई, ज़्यादती जो निशानो बणायो वियो उनखे, अञा ताईं मुकमल जवाबदार गिरफ़्तार। हीअ त चंद वाक़िया हींअर जा आहिनि रिसेंट न, पोइ कश्मीर वारो वाक़ियो अव्हांजे साम्हूं आहे, ज़ैनब, लाहौर मोटरवे, ही उहे वाक़िया आहिनि जेके मीडिया ते अची विया, हाईलाइट थी विया, इन जे करे उन्हनि ते असीं बि ॻाल्हायूं पिया, सोशल मीडिया ते बि अहिड़ा खोड़ वाक़िया आहिनि। इन खां टीण चवण ते वधीक वाक़िया आहिनि जेके रिपोर्ट ई कोन था थियनि, उन्हनि जी असांखे ख़बर ई न आहे, उन करे उन ते ॻाल्हि ॿोल ई कोन थी थिए। सो नेठि सवालु वॾो इहो आहे त ॾींहों ॾींहुं असांजो मुआशिरो वञे केॾांहुं पियो, ऐं असांजी औरत, असांजा ॿारड़ा ॿारिड़ियूं छो गैर महफ़ूज़ आहिनि। आपा अव्हां ॿुधायो छो गैर महफ़ूज़ आहिनि? नसीर साहब जी ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं हूंदियूं, छो गैर महफ़ूज़ आहिनि नंढा ॿार या औरतूं? मुआशिरो सभिनि खां वधीक गवर्नमेंट, कानून सभु जेके आहिनि इन जी ज़िम्मेवार आहिनि, पर उन खां अलावा असां शायदि घणा माण्हू मूंसां इन ॻाल्हि सां इतफ़ाक़ बि न कनि, ऐं थी सघे थो त मतिलबु वाक़ई मुंहिंजी पंहिंजी ऑब्ज़र्वेशन थोरी डिफरेंट हुजे। त असां जेको आहे पहिरीं असांजे जेको मुआशिरे में न एजुकेशन जेका आहे न तमामु घटि आहे, कंट्रोलिंग घणी आहे जेका आहे, उन जे करे। ऐं ॿियो इहो त असां जेको आहे थोरी जेका आहे न कुझु तबियतनि में लापरवाही अची वई आहे, जेको असां उन्हनि शयुनि खे थोरो उन्हनि शयुनि खे गौर सां ॾिसणु घुरिजे। जीअं असांजे नंढा ॿार आहिनि, उन्हनि खे कॾहिं अकेलो न छॾणु घुरिजे, हर वक़्तु असां वटि टेलीविज़न ते इन्हनि शयुनि ते, ऐं ॿारनि सां हिकिड़ो दोस्ताना रवैयो हुजणु घुरिजे। तव्हांजे ॿार जेकॾहिं मूड डिस्टर्ब आहे, जॾहिं हू तव्हांजे घर अचे, स्कूल मां अचे थो, त उनजी जेकॾहिं थोरो घटि मतिलबु तरीक़े सां तव्हां सां बिहेव थो करे, या थोरो डिस्टर्ब आहे, अपसेट आहे, त तव्हांखे
ॾाढे तहमुल सां उन सां ॻाल्हि करणु घुरिजे ऐं उनखे सभु उन खां पुछणु घुरिजे ऐं कोशिशि कजे त उन हद ताणी वञणु घुरिजे। मां तव्हांखे ॿुधायां त असां जे स्कूल में जेको असांजो चैरिटी स्कूल हले पियो त असां उते नोटिस कयो त हिकिड़ो ॿार हो थोरो लेट सां ईंदो हुयो त उनजा भाउ भेण पहिरीं अची वेंदा हुआ त सम्झ में माना हिकु ॿ दफ़ो त मूं टीचर खे पुछियो त तव्हां सिर्फ़ु हुनजो नालो था मोकिलियो ही लेट कमर्स में हुनजे जेको आहे भाउ भेण जो त चवंदा उहे टाइम सां अची वेंदा आहिनि। मूं चयो पोइ हिनजे पेरेंट्स सां कॉन्टेक्ट कयो त उनजे पेरेंट्स सां कॉन्टेक्ट कयो पोइ मतिलबु असांखे हिकिड़ो सुवालु उथियो ज़हन में त भाउ भेण त छो ईअं छो माना थी सघे थो हिकिड़ो ॿारु अलॻि कंहिं ॿिए रस्ते ते त कोन थो वञे वरी ईअं माना इन तरीक़े सां असांखे शयुनि खे जेकॾहिं तव्हांजो ॿारु जेको आहे उहो दादू वारो वाक़ियो मतिलबु उहो वाक़ियो हो जंहिंखां पोइ हिकिड़ो ॾींहुं पूरो मतिलबु मुंहिंजी हालति एतिरी ख़राबु हुई माना माण्हू सोचे कोन पियो सघे न इन शयुनि जे लाइ। त हाणे असांजे जेके ॻोठनि में पहिरीं ॻोठनि में पाण ॾाढा महफ़ूज़ हूंदा हुआसीं ॻोठनि में त केरु सोचे बि फलाणे जो ॿारु आहे गुम थियण जो ख़दशो न हूंदो केरु हुन सां ज़्यादती करे चंबो हणे ईअं बि न हूंदो ख़बर हूंदी हुई फलाणे जो आहे घर वठी छॾे वेंदा हा बाबा नसीर मुंहिंजो भाउ जेको आहे मस्जिद लाइ वेंदो ऐं उन साइकिल हलाई पिए त मुंहिंजे वॾे भाउ जो हिकिड़ो दोस्त हो उहो हुनखे हथ मां वठी घर आयो बेल लॻाए अम्मी खे चई आईंदा ही मूंखे ॿाहिरि न मिले अम्मी चयसि त ही क़ुर शरीफ़ पढ़े न ही ॿाहिरि साइकिल पियो हलाए। हाणे ईअं हूंदी हुई इहा जेका हूंदी हुई पाड़े जे एतिराम असां पंहिंजी घटी में खेॾंदा हुआसीं त साम्हूं जेके दुकानदार हुआ उहे चवंदा हाणे सभु गॾु थियो पंहिंजे घर वञो असां दुकानूं बंदि था कयूं मतिलबु इहा हूंदी आहे तहफ़ुज़ पर हाणे तव्हांखे इहा शइ न मिलंदी। इहो छाजे करे जो असां मतिलबु सोशल मीडिया जेको जिते तमामु बहितरु कमु कयो आहे सभु कयो आहे उते असां शायदि पोइ एजुकेशन जी कमी आहे इन जे करे ई असां उन्हनि शयुनि खे एतिरो अंडरस्टैंड कोन पिया करे सघूं जेको जंहिं तरीक़े सां ऐं उन करे मुआशिरे में एतिरो फुक़दान जेको आहे इन शइ जो अची वियो आहे त मतिलबु ही ॿार त मासूम ॿार छा पर का फीमेल ॿाहिरि निकिरे थी उनखे बि अहिड़े नज़रनि सां माण्हू ॾिसंदा आहिनि। सोरीअ जी ॻाल्हि थो कटे वरी जेके मुल्क जा आला ऐवाननि में वेठल उन्हनि जी जेका ज़हनियत आहे मुशरफ जो अक्सर कोट कंदो आहियां जॾहिं मुख़्तार माई जो केस थियो न जे कैनेडा जो वीज़ो लॻाइण लाइ असां वटि हाणे इहो ट्रेंड हली पियो आहे इल्ज़ाम लॻाइण जो वरी जेके आलिम सगोरा आहिनि उन्हनि जो ॿुधो त हिन जी ड्रेसिंग ऐं उन ते अचनि था कल्ह जेका हा उन हवाले सां जेका दादू जी कल्ह नंढड़ी हुई उनजी ड्रेसिंग कहिड़ी ऐं ईअं ॾिसो उन खां अलावा कराची में जॾहिं चवनि पिया त कब्रिस्तान मां हिकिड़ी फीमेल खे कढी उन सां ज़्यादती कई उनजी ड्रेसिंग खे छा थियो या जेको मदरसनि मां रिपोर्ट थींदो आहे त इहा ज़हनियत कीअं ख़तमु कुझु माण्हू चवंदा त ही ज़ाहिर आहे जेके साइकोटिस्ट आहिनि उहे चवंदा त ही ज़हनी मरीज़ आहिनि बजाए जो उन्हनि खे पनिशमेंट सख़्तु ॾिजे इन्हनि जो ज़हनी इलाजु कजे कुझु इन ॻाल्हि ते कुझु चवंदा त न हैंग कयो उन्हनि खे सरियाम फाही ॾियो सख़्तु सज़ाऊं थींदियूं तॾहिं ई बहितरी अची सघंदी। हाणे वञिजे त वञिजे कहिड़े पासे हिकु तरफ़ ॾिठो वञे त ख़ाली दिमाग़ बि शैतान जो आहे कुझु जॉब्स न मिलण जे करे या आमदनी न थियण जे करे हिकु दिमाग़ जेको आहे न एक्टिविटीज़ न आहिनि असां वटि प्रोग्रेसिव पहिरीं असां वटि जेके आहिनि रांदियूं थींदियूं हुयूं वॉलीबॉल जी गेम थींदी हुई ॿाहिरि ॻोठनि में जेके आहिनि हाणे उहा शइ कोन रही आहे। असल में असां हाणे थोरो इन तरीक़े जा थी विया आहियूं ॻोठनि शहरनि में असां सिर्फ़ु पाण ताणी महदूदु आहियूं मुंहिंजो ॿारु महफ़ूज़ आहे आउं महफ़ूज़ आहियां मुंहिंजे इर्द गिर्द छा पियो थिए असां अखियूं पूरे था वञूं त पर मुंहिंजे ख़्याल में मूं कुझु मतिलबु साल ॾेढ पहिरीं फेसबुक ते हिकिड़ो आर्टिकल रखियो हो त जीअं औरतुनि में असां पढ़ियल लिखियल औरतुनि जूं इलाही घणियूं ज़िमेदारियूं आहिनि ईअं ई मुआशिरे में सुधार जे लाइ बि असां सभिनि जूं ज़िमेदारियूं आहिनि उन्हनि में पढ़ियल लिखियल मर्द जेके आहिनि उन्हनि खे घुरिजे त हू पंहिंजे ॻोठ असां छा आहे असां कराची में रहूं था असां पंहिंजे ॻोठनि खे विज़िट करणु छॾे ॾिनो आहे असां नथा वञूं उते असां जॾहिं नथा वञूं असां हुननि सां वेहूं नथा हुननि सां ॻाल्हायूं नथा त हू जेके चंद माण्हू पंहिंजे हिकिड़े ग्रुप में रहनि था उहो ओतिरो ई सोचींदा न हू जेतिरो पंहिंजे माहौल में रहंदा उहो ओतिरो ई सोचींदा उनखां ॿाहिरि जो कोन सोचे सघंदा उनखे। बिल्कुलु आपा पर हाल उहा त ठीकु आहे पर हाणे थोरो यादगार वाक़ियो ॿुधायो बचपन जो दिलि थो करे मतिलबु कुझु अलॻि थो हुजे हाणे पंहिंजे नंढपण जो को वाक़ियो हा यादि न आहे आपा माण्हू इहो सोचे थो त कहिड़ो ॿुधाइजे कहिड़ो न ॿुधाइजे बाबा सां गॾु कनेक्टेड हुजे हा बाबा सां गॾु कनेक्टेड हुजे महदूद न कयो मूंखे सभिनी खां वधीक इनकरेजिंग या पंहिंजे वालिद जे हवाले सां हिकिड़ी शइ ॾाढी सुठी लॻी हुई त ईद हुई असां ॻोठ हलिया वियासीं त मूंखे पंहिंजे अबू खे मूं ॿुधायो त स्कूल में मूं पार्टिसिपेट कयो आहे हिकिड़े स्पीच करण जे लाइ त तव्हां मतिलबु हाणे उहो मुंहिंजे रहिजी वेंदो न
त मुंहिंजे अबू चयो न इहो रहिजंदो कोन ऐं असां वरी ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॻोठु माण्हू वेंदो आहे त घणे अरसे लाइ हलियो वेंदो आहे त अबू मूंखे पाण वठी आयो त उन ॾींहं खां पोइ माना उन ॾींहुं जेको मुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ ते हिकिड़ी शइ त मुंहिंजो पीउ वाक़ई मूंखे कुझु ॾिसणु चाहे थो हिकिड़ो इहो वाक़ियो हो ऐं ॿियो इहो वाक़ियो हुयो त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो असांजे हितां गुज़री वई ऐं उहा बीठी कोन हुई मतिलबु शी जस्ट वेव द हैंड ऐं माण्हुनि क्लैपिंग कई त मां जेको आहे पंहिंजी दोस्त खे चयो आई वॉज इन क्लास 3 के हाणे माण्हू मुंहिंजे लाइ क्लैपिंग कंदा ऐं कंहिंजे लाइ कोन ईंदुसि दैट वाज़ मां उनखे चयो त माना असां हेतिरा कलाक बीठा रहियासीं असांखे सिर्फ़ु वेव कयो त इहा मुंहिंजी हिकिड़ी मतिलबु मूंखे इहे ॿ शयूं आहिनि कॾहिं कॾहिं मूंखे इहा यादगिरी ईंदी आहे इन शयुनि जी त मूं इहो वर्ड चयो पंहिंजी दोस्त खे त एज़ अ मुस्लिम त क़बूलियत जी का घड़ी हूंदी आहे अच्छा हाणे टाइम बि असां वटि घटि आहे तगड़ो तगड़ो पुछे न मूं हिकु दफ़ा नंढड़ी आहे ज़ैनब उन्हनि जेका उन्हनि जी किताब जेका तक़रीब थी हुई उन में हिकिड़ी नौजवान हुई अदी हुई असांजी उनखे मां इंट्रोड्यूस करायो त पंहिंजी फैमिली मंझां ॿाहिरि आई जॉब करण यस आई थिंक माना अहिड़ा खोड़ किरदार बि इंट्रोड्यूस कराया आहिनि त इहो जेको औरतुनि जे लाइ कमु कयो अहिड़ियूं के सक्सेस स्टोरीज़ जेके आहिनि असां नाज़रीन सां शेयर कयो त जीअं ॿियनि माण्हुनि में इहा तड़प थिए थी पंहिंजी न्याणियुनि जे लाइ ईअं रस्ता हमवार कनि कलसूम ब्रोही पाण तमामु घणी जेका आहे बाहिमत छोकिरी आहे उनजी फैमिली में ईअं थियो उन पंहिंजी स्टोरी ॿुधाई हुई त उनजी भेण खे गैरत जे नाले ते क़तलु कयो वियो ऐं कलसूम जे पेरेंट्स जी डेथ खां पोइ कलसूम पंहिंजे भाउ भेण खे पाण पढ़ायो नंढड़ी उमिरि खां वठी जॾहिं हू सिर्फ़ु 10-11 सालनि जी हुई त उन इनकम पाण ट्यूशन वग़ैरह पढ़ाइण खे इन खां अलावा जेको आहे अॼुकल्ह जेको आहे मुंहिंजो फोकस जेको आहे असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां पंहिंजे सर्कल खे पहिरीं डेवलप कंदा आहियो न त जॾहिं तव्हां वटि हिकिड़ी टीम डेवलप थी वेंदी आहे उन खां पोइ तव्हां अॻिते वधंदा आहियो त असां मस्जिद कीरियो सकरन में इहो स्टार्ट कयो आहे ऐं जॾहिं मां उन स्कूल में वई हुयमि त पहिरें मतिलबु मंथ्स में मूंखे इहो हो त इहो कीअं थींदो न मतिलबु हीअ जेके छोकिरियूं आहिनि हिननि खे त कुझु अचे ई नथो हाणे मां हिननि खे कीअं खणी हलंदमि त सैयद ज़िया शाह जेके साईं इमदाद शाह जे पुटनि जिन पंहिंजा हिन स्कूल खे स्टार्ट कयो उन मूंखे चयो त हिननि खे ई त अॻिते आणिणो आहे हिननि खे ई अॻिते आणिणो आहे हिननि खे त पोइ उते असांजी जेका टीचर मिस बशीरा जेका हमेशह असांजे लिस्ट में ईंदी हुई त हिन खे टर्मिनेट कयो वञे त पोइ मां चवंदी हुयमि त न हिन दफ़े वरी ॾिसूंसि था हींअर उहा असांजे मैनेजमेंट में आहे न त उहा छोकिरी आहे उन खां पोइ असां वटि मिस शहनीला अंसारी जेका छा सेखारियो था इहो मुंहिंजो हूंदो न ख़बर पए त असां ॾिसो मां तव्हांखे ॿुधायां त अगरि मां हिन ॻाल्हि ते ॻाल्हायां त असां हुननि जे उथण वेहण तलफ़ुज़ ॻाल्हाइण खां वठी उन्हनि जे लिपस्टिक यूज़ करणु माना इहो कंहिंजे मथां असां हू नथा कयूं कंहिंखे बाउंड नथा कयूं पर उन्हनि खे ॿुधाइण त वधीक बहितरु हुयो हीअं थियणु घुरिजे वधीक बहितरु हुयो त हीअं थियणु घुरिजे माना इन जनरल ॻाल्हायूं जो केरु उन्हनि खे ख़राबु बि न लॻे ऐं पाण खे मिक्स उन्हनि सां करियो मां तव्हांखे चयो न जेसि ताणी कोलेब्रेशन कोन हूंदी प्लूरलिज़म कोन हूंदी कल्चरल शयुनि खे गॾु ऐं हींअर मिस शहनीला असांजी शहनीला अंसारी उहा पंहिंजे ख़ानदान जी पहिरीं छोकिरी आहे जेका यूनिवर्सिटी वई आहे उहो सिर्फ़ु ईअं थियो उनखे हैदराबाद में मिली एडमिशन उनजे पेरेंट्स एक्सेप्ट कोन कयो उन शइ खे त उहो थोरी डिसअपॉइंटेड थी मूं चयो न तूं नवाबशाह में एडमिशन वठि तुंहिंजे घरवारनि खे रहण जी एतिराज़ आहे न त तव्हां नवाबशाह में एडमिशन वठो तव्हां वापसि पॉइंट अचे थी तव्हां रोज़ु घर अची वञो त इन तरीक़े सां जॾहिं असां पंहिंजे शयुनि खे तसादुम खां अलावा इस्तेमालु करणु शुरू कंदासीं तव्हां उन्हनि जे साम्हूं हिकिड़ो एग्ज़ाम्पल तव्हां उन्हनि खे पंहिंजी जर्नी ॿुधाईंदो त मुंहिंजे ख़्याल में शयूं जेके आहिनि न काफ़ी बहितर तरीक़े सां हली सघनि थियूं ऐं जेकॾहिं मुआशिरे खे पंहिंजे कल्चर खे पंहिंजी सभिनी शयुनि खे गॾु वठी हलिजे त पोइ तव्हांखे अपोज़िशन तमामु घटि मिलंदी ऐं आई एम वन ऑफ द लकीएस्ट पर्सन मूंखे आउं इहे चवंदी आहियां त अपोज़िशन तमामु घटि मिली जेका ऐं जेके हथ जे हुनर सां सलाड़ियल औरतूं जेतिरी मूंखे इंफॉर्मेशन त उन्हनि खे बि अवां खणी पिया अचो फाइनेंशियली हाणे इहो मुंहिंजो हिकिड़ो फाइनेंशियली हिकिड़ो पहिरीं मां इहो कमु कयो चाइल्ड राइट्स सां गॾु उन में असां थर जी फीमेल सां गॾु कमु कयो त तव्हां पंहिंजे ॿारनि खे स्कूल मोकिलियो ऐं जेको आहे असां तव्हांखे तव्हांजे बिज़नेस स्टार्ट कराईंदासीं ऐं कमु उहो उतां असां जेको आहे तक़रीबन 300 लेडीज़ सां गॾु कमु कयो उन खां पोइ असां उते थोरी असांखे जेका सक्सेस मिली जॾहिं उहो प्रोजेक्ट ख़तमु थियो उन खां पोइ मुलियारी में राइट टू प्ले सां गॾु कमु कयो ऐं उते असां 2 साल कमु कयो ऐं तमामु सुठी मोट मिली ऐं प्रोजेक्ट ॾाढो सुठो वियो उन खां पोइ हाणे जेको आहे न असां पंहिंजो ज़ाती हिकिड़ो एंटरप्रेन्योर सेंटर स्टार्ट कयो आहे
ट्रेडिशनल नॉट्स जे हवाले सां त ट्रेडिशनल शयुनि खे कीअं इनकरेज कजे, हाणे हिननि जे जेको कमु आहे उनखे कीअं इनकरेज कजे, ऐं उन लेडीज़ खे इहो ॿुधाए एंटरप्रेन्योरशिप हूंदी छा आहे। हू ॾाढियूं डिसअपॉइंटेड हूंदियूं आहिनि, हुननि खे इहो थो लॻे त इहो कढ़ाई सिलाई जेको आहे न असांजे नसीब में इन करे आहे जो असां एजुकेटेड कोन आहियूं। पर हाणे मां उन्हनि खे इहे ई क्लियर कंदी आहियां त मारिया बि जेका डिज़ाइनर आहे, मारिया बि त उहो बि इहो ई कमु करे थी, त तव्हां ऐं कमु कराए तव्हां खां नालो हुनजो आहे, त पोइ बहितर कोन्हे त तव्हां पाण ई हिननि शयुनि खे पाण ठाहियो। त मतिलबु सेलिब्रिटीज़ जेके आहिनि उहे बि इहो ई कमु कंदियूं आहिनि, इहो को घटि कमु न आहे। हथ जो हुनर, महिनत करणु, पंहिंजे शयुनि खे पाण अॻिते आणणु, जेके मतिलबु रेस्टोरेंट हलाइण या आहिनि, मूंखे एॾी इहा ॿुधाइण में सुठो लॻंदो त टेफ जेको हिकिड़ो इदारो आहे उन्हनि जेका हींअर ऑनलाइन कुकिंग कोर्सिस कराया न, त मां तक़रीबन उन ई साइड जे ॻोठनि मां तक़रीबन 4 खां 5 छोकिरियुनि खे असां ऑनलाइन कोर्स करायो। मोबाइल त हर कंहिं वटि आहे न, 2 कलाक त पहिरीं उहो मूंखे चए पई त हुनखे कीअं यूज़ कंदसि। मूं हुनखे चयो तूं आस्ते आस्ते ॻोठ में छठियूं ही हो दावतूं थींदियूं आहिनि न, इन्हनि जा ऑर्डर त उन्हनि मां तोखे आस्ते आस्ते जेको आहे न फ़ाइदो थींदो। त तव्हांखे ग्राउंड ते वेही कमु करिणो पवंदो आहे, तव्हांखे बेसिक शयुनि खे ॾिसी करे उन्हनि जे माहौल सां गॾु हलण सां गॾु पोइ ई कमु थी सघे। बिल्कुलु, तमामु सुठियूं ॻाल्हियूं। एंड में थोरो चवणु चाहियां थी, अव्हां जी जेकी न्याणी आहे शेरो शाइरी लिखे थी, अव्हां कॾहिं सोचियो शेरो शाइरी या कॾहिं पढ़ी या ईंदी आहे? मूंखे पढ़ण जो शौक़ु आहे, बाक़ी जेको आहे कॾहिं लिखियो कोन्हे। कॾहिं पढ़ण जो शौक़ु आहे त थोरो थी वञे आदाब। सदाई थी सबका बुख न बासे का, जेही तेही ज़ात जी जुंबिश न आहे जा, मूसी हले सा जा जी मिठो न करे। बिल्कुलु उहा ई हली सघे थी जेका जंहिंखे जीअं पंहिंजी परवाह न हुजे। सो तमामु ज़बरदस्त। ऐं हिन में हिकिड़ो मैसेज जो आख़िर में असां मैसेज ज़रूरु वठां, पर वरी बि आउं चाहींदुसि त औरतुनि जे लाइ, ॿियनि जे लाइ, मर्दनि जे लाइ को मैसेज ॾियो त उन्हनि जी ज़हनियत कीअं चेंज थिए। नसीर वटि काफ़ी एक्सेप्टेंस आहे, उहो हर फीमेल खे जेको आहे सपोर्ट कंदो आहे इलाही। जेको आहे मर्दनि जे लाइ त तव्हां मतिलबु मुंहिंजे पंहिंजी न्याणी, पंहिंजी धीउ, पंहिंजी भेण, पंहिंजे जेको आहे वाइफ, उनजा मालिक तव्हां पाण आहियो। दुनिया खे ॿुधी करे तव्हां अक्सर ॾिठो हूंदो कारोबारी जो फ़ैसिलो तव्हांजे ॻोठ जो वॾेरो कंदो आहे, ठीकु आहे न। पर मालिक छो आहे मर्द? उहो त न, ॾिसो न, मालिक जी ॻाल्हि न आहे, मतिलबु तव्हां हुननि जा सुपरवाइज़ तव्हां था करे सघो, हुननि खे तव्हां हुननि जा साथी। ॾिसो असांजे अहिड़ो हिकिड़ी शइ मां तव्हांखे नसीब मां चवां थी, ऐं मज़बूत इन करे आहियां जो मूंसां गॾु मुंहिंजे घर जा मर्द आहिनि। हिन सोसाइटी में तॾहिं तव्हां मूव करे सघो था। मुंहिंजो जेके ख़्यालु आहे, मुंहिंजे जेके इहे आहे त तव्हां डिपेंडेंट न हुजो, पर हम ख़्याल हुजणु तव्हां सां ज़रूरी आहे। हिक ॿिए खे क़ाइल कयो, तव्हां हिक ॿिए खे तव्हांजे कम सां हू क़ाइल थियनि। तव्हांखे स्टेप बाय स्टेप शयुनि खे अॻिते आणणु घुरिजे। त जेकॾहिं तव्हां सपोर्टिव आहियो पंहिंजी न्याणी जा, तव्हां पंहिंजे औलाद जा, पंहिंजी भेण जी ग़लती थिए तव्हां वेही करे डिस्कस कयो, पर तव्हां ॿिए कंहिंखे उनजे वागुंरु न ॾियो, कॾहिं बि न ॾियो। त तव्हां पंहिंजी गैरत जेका आहे न उहा करो न हिसाब सां हलायो। तमामु घणी महिरबानी। ख़बर न पई हूंदी, टाइम ईअं गुज़री वियो, खोड़ ॻाल्हियूं अञा करणियूं हुयूं। सो थैंक यू सो मच, तव्हां असांजे प्रोग्राम में आया ऐं ॻाल्हियूं मां ॿुधियूं। नाज़रीन, यकीनन अव्हांखे बि काफ़ी कुझु सिखण जे लाइ मिलियो हूंदो ऐं स्पेशली जेका हिकिड़ी असांजी कोशिशि बि रहे थी त मीडिया जो बि अहम रोल आहे ऐं असांजो इन करे बि रोल बणिजे थो त असीं अवेयरनेस जे हवाले सां जेतिरो करे सघूं था कमु उहो कयूं। ऐं ख़ासि तौर ते औरतुनि जे हवाले सां, ॿारनि जे हवाले सां, ॿारनि जे हवाले सां हिकिड़ी नंढी कोशिशि हुई थी सघे उन मंझां कुझु पेरेंट्स जेके अहिड़ा हुजनि जिन खे इहे ॻाल्हियूं वणी वियूं हुजनि ऐं उहे जेकॾहिं पंहिंजे नियाणियुनि जे लाइ ईअं रस्ता हमवार कनि त इहा ई असांजी वॾी कामयाबी हूंदी। सो हिते वठंदासीं असीं ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ बि प्रोग्राम में मुख़्तलिफ़ जेके सेगमेंट आहिनि उहे शामिलु करण जो सिलसिलो बि जारी रहंदो ऐं अॼु जेके ॿी महिमान शख़्सियत आहे न उन्हनि सां बि अव्हांजी कराईंदासीं थोरी देरि खां पोइ मुलाक़ात। पर वठूं था मुख़्तलिफ़ ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ा ॿीहर तव्हां सभिनीनि खे भलीकार चवंदासीं। हाणे सेगमेंट जो टाइम थियो आहे सोशल मीडिया जे जहान में जाती। पहिरीं तस्वीर मूं वटि आहे
ज़ाहिद महमूद इन्हनि जो नालो आहे ऐं दादू सां इन्हनि जो ताल्लुक़ आहे। T20 में हिननि 3 विकेटूं हासिल कयूं ऐं दादू सां ताल्लुक़ मतिलबु त सिंधी आहे। बिल्कुलु बिल्कुलु ऐं डिघे अरसे खां सिंधी माण्हुनि जी ख़्वाहिश हुई त उन्हनि जेको रांदीगर जेको हुजे उहो क़ौमी टीम जो हिसो थिए। अल्हम्दुलिल्लाह ईअं थियो आहे। पहिरियों नुमान अली खे खयो वियो जंहिंजो ताल्लुक़ खिपरे शहर सां आहे ऐं हाणे ही ज़ाहिद महमूद साहब जेके आहिनि उन्हनि खे क़ौमी टीम में मौक़ो ॾिनो वियो ऐं ॾखण अफ्रीका ख़िलाफ़ु जेका T20 मैच हुई उन में हुननि पहिरिएं मैच में ई जेका आहे 3 विकेटूं वरितियूं ऐं उन्हनि खे वक़ार यूनुस साहब जेके आहिनि क़ौमी टीम जी कैप ॾियनि पिया था। स्क्रीन ते नज़र ईंदो हूंदो अव्हांखे ऐं काफ़ी ख़ुशी जी लहर आहे त नवां जेके रांदीगर आहिनि उहे क़ौमी टीम जो हिसो थियनि पिया ऐं इंशाअल्लाह ईंदड़ ॾींहंनि में बि हू पंहिंजे मुल्क जो जेको नालो आहे उहो रोशन कंदा। अच्छा हाणे सेकेंड तस्वीर तानिया मूं वटि आहे उहा ॾाढी इंट्रस्टिंग आहे। अच्छा कुझु घणी ख़ासि आहे। नाज़रीन बि ॾिसंदा हूंदा त ही 2 पुलिस एहलकार आहिनि उहे वेठा आहिनि कंहिं मसइले ते शायदि डिस्कस थिए पई पर उन जी जेका तस्वीर जंहिं बि माण्हू वरिती आहे उनखे चइबो आहे उहो सुहेल वड़ाई साहब जो मशहूरु जुमिलो है क्या ये खुला तज़ाद नहीं है। सो हिकिड़े पासे हिकु पुलिस एहलकार आहिनि ऐं ॿिए पासे ॿियो पुलिस एहलकार आहे। खाधे पीते घराने सां ताल्लुक़ रखते हैं भाई। हिकिड़े जो खाधे पीते घराने सां ताल्लुक़ आहे ऐं पुलिस वारा उहे बि घणो कुझु खाईंदा पीअंदा आहिनि ऐं माशाअल्लाह मां पर सोचां ॿियो पई छो कोन थो खाए इहो बि त सुवाल आहे। ॿियो छो ॿियो त सही आहे पंहिंजी जॻह ते पर मां सोचां पई त हिन जी वर्दी या ड्रेस जेकी आहे ही कीअं ठाही हूंदी मतिलबु पोइ अच्छा फोर्स में उहा ई हूंदो आहे त उन्हनि खे पंहिंजी हेल्थ जो ख़्यालु करणो पवंदो आहे। कॾहिं कॾहिं ॾोहारियुनि जे पुठियां भॼणो पवंदो आहे त हीउ माण्हू कीअं भॼी सघंदो हलण में मुश्किल थींदी हूंदी हीउ भॼंदो कीअं हूंदो पर अक्सर ईअं आहे न पुलिस एहलकार असां ॾिठा आहिनि जेके ट्रेनिंग थींदी आहे उन्हनि जी बाक़ाइदा भई थींदी आहे बहरहाल चलो पाण वधीक नथा ॻाल्हायूं किथे को पुलिस वारो असां ते नाराज़ तव्हां ख़बर मुंहिंजे रिश्तेदार मुंहिंजे अंकल जेको आहे मुंहिंजो उहो बि पुलिस में मतिलबु तव्हां ते का केस थी वञे उहो कीअं हेल्दी आहे न सही आहे स्मार्ट आहे तव्हां जहिड़ो आहे। नाज़रीन हिकिड़ी ॿी तस्वीर तव्हांजी टीवी स्क्रीन ते नज़र अची रही आहे उहा तस्वीर मूं वटि आहे नाज़रीन कसम सां। अच्छा जी ॿी तस्वीर इहा आहे त नंढी ॿार आहे जेके पंहिंजे बाबा सां गॾु साइकिल ते वेठी आहे पोयां वेठी आहे ऐं किताबु पढ़ी रही आहे तालीम खे उजागर कंदड़। हाँ ही तस्वीर आहे बिल्कुलु तालीम जी अहमियत खे उजागर करे पई ॿाड़ी वञे पई रस्ते में थोरे जो कंहिं कार वग़ैरह में नाहे वेठी का आरामदाह सीट नाहे पुठियां साइकिल ते वेठी आहे पर तंहिंजे बावजूद हू कापी अथनि कुझु पढ़ंदी पई वञे या शायदि लिखंदी पई वञे ज़बरदस्त। अहिड़नि ॿारनि खे सलाम हुजे ऐं ॿारनि जी हिमत अफ़ज़ाई करणु खपे त हू न रुगो ॿारनि जी पर ॿारनि जी बि हिमत अफ़ज़ाई करणु खपे त हू तालीम में पाण भरा थियनि अॻिते अचनि ऐं सुठा नंबर हासिल कनि। अच्छा मूं वटि जेका ॿी तस्वीर आहे जीअं असांजी कोशिशि रहंदी आहे हर हफ़्ते असीं टूरिज़म सियाहत जे हवाले सां कुझु न कुझु पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदा आहियूं। सो अॼु हीअ जेके तस्वीरूं हलनि पियूं रनी कोट जंहिंखे वॉल ऑफ सिंध बि चयो वेंदो आहे सन शहर जेको आहे उन भरिसां ई तारीख़ी क़िलो आहे जेको पहाड़ी एरिया ते आहे ऐं तक़रीबन 36 किलोमीटर्स ते मुश्तमिल ही पहाड़ ते मथे दीवार आहे जंहिंखे वॉल ऑफ सिंध जीअं चाइना दीवार चाइना चीन जी जेका भित आहे उन रीति ई रनी कोट जो क़िलो आहे उहो मशहूरु आहे ऐं अञा ताईं तानिया ख़बर न पइजी सघी आहे त हीउ कहिड़े दौर में ठहियो हो तारीख़ नथी मिले मतिलबु हुनजी त हीउ एॾो पुराणो आहे हीउ क़िलो ऐं अञा ताईं ॾिसो त उन ते रिसर्च बि थिए पई ऐं खोड़ माण्हू हाणे घुमण बि वञनि पिया हुते काफ़ी सहूलियतूं बि आहिनि होटल खुली चुका आहिनि रूम अव्हांखे मिलनि था सुठो खाधो मिले थो। सो अव्हां मुंहिंजा जंहिंखे मौक़ो मिले उन्हनि खे ज़रूरु विज़िट करणु खपनि इहे क़दीमी जेके माग मकान आहिनि तारीख़ी जॻहियूं आहिनि रनी कोट असां बि ॾिसी आया आहियूं तव्हां बि कॾहिं ज़रूरु वञिजो ऐं इंजॉय कंदो सॼी टीम सां गॾु हा इंशाअल्लाह। अच्छा जी नाज़रीन तस्वीरूं अवां ॾिठियूं हाणे ॾिसंदासीं वीडियोज़ ऐं पहिरीं वीडियो नसीर वटि आहे। हाँ पहिरीं वीडियो जेका मूं वटि आहे उहा आहे उमरकोट भरिसां ही आहे जागीर मोड़ ॿुधाए पियो उते हिकिड़ो होटल ठहियो आहे ॾाढो ख़ूबसूरत होटल त ॿिया बि ज़बरदस्त थियनि था पर हाणे हिकिड़ी यूनिकनेस माण्हुनि में आणण जी हिकिड़ी ख़्वाहिश पैदा थी आहे हू चाहिनि था त असांजो जेको दुकानु हुजे होटल हुजे या जेको घरु हुजे उहो थोरो मुख़्तलिफ़ हुजे। सो हीउ जेको होटल आहे वीडियो मूंखे नज़र ईंदी हूंदी बांस जा जेके लकड़ा थियनि था काठियूं थियनि थियूं उन्हनि सां ही होटल ठाहियो वियो आहे डबल स्टोरी आहे ॾाकणूं बि आहिनि अवां मथे वेहणु चाहियो मथे वेही सघो था हेठि वेहणु चाहियो ऐं कहिड़ी ज़बरदस्त बिल्डिंग आहे। नसीर साहब ही मुंहिंजी वीडियो तव्हां चोरी कई आहे ईअं नथो थी सघे भई तव्हां पाण ई चयो जी त नाज़रीन ही उमरकोट जे भरिसां हिकिड़ो होटल ठहियो आहे जेकी काठियुनि ते ठहियल आहे माशाल्लाह डबल बिल्डिंग डबल फ्लोर ते आहे माशाल्लाह केॾो प्यारो होटल आहे ही मुंहिंजी वीडियो हुई हिन चोरी कई आहे तव्हां पाण चयो तव्हां पंहिंजी वीडियो ॿुधायो न तव्हां ॿुधायो हाणे पंहिंजी। अच्छा ॿी जेका वीडियो आहे हा बांसुरी ते मूमल राणो सुर मूमल राणो जेको आहे ही पीरसन आहे जेको वॼाए
इंतहाई ज़बरदस्त उन्हनि जो आवाज़ आहे बांसुरी मां निकंदड़ आओ राणा रह रात। सो हू ॻाइनि पिया ऐं ही माज़ूर आहिनि ऐं हू जॾहिं अचनि पिया पंहिंजे उन चौरे खां ॿाहिरि तॾहिं मां ॾिसंदा हूंदा आहिनि, पर जॾहिं हू वेही बांसुरी वॼाइनि था त ॾाढो हिकिड़ो सुरूर थो अचे, करार थो अचे, मज़ो थो अचे। ऐं कुझु दोस्तनि जन इहा वीडियो शेयर कई, उन्हनि जो चवणु आहे त हीउ पीरसन जेको आहे इंतहाई गुरबत वारी ज़िंदगी घारे पियो। सो सरहंदी वारा जेके बि आहिनि उन्हनि खे उन पीरसन जी मदद करणु खपे ऐं ख़ासि तौर ते जेको असांजो कल्चर डिपार्टमेंट आहे उन्हनि खे ज़रूरु अहिड़नि कलाकारनि जी क़दुरु करणु खपे ऐं उन्हनि जी मदद करणु खपे। नसीर साहब, असांजे सिंध में टैलेंट जी कमी न आहे, नो डाउट। अच्छा जी नाज़रीन, तस्वीरूं अवां ॾिठियूं, वीडियोस बि अवां ॾिठियूं। हाणे वठंदासीं मुख़्तसिर ब्रेक खां पोइ जेकी महिमान शख़्सियतूं असांखे जॉइन कनि थियूं उन्हनि जो तालुक़ बि कला सां आहे ऐं हू पंहिंजे राग जे ज़रिए, पंहिंजी शाइरी जे ज़रिए मुहबतुनि जो पैगाम ॾियनि था ऐं मुख़्तलिफ़ क़ौमियतूं ॻाल्हाईंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि खे वेझो आणण जी कोशिशि कनि था। उन्हनि हिकिड़ी नई सीरीज़ शुरू कई आहे, स्पेशली कराची शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके रहंदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे गॾाए करे उन्हनि नवां जेके आहिनि गाना तयारु कया आहिनि। सोशल मीडिया ते अॼुकल्ह उन्हनि जी हाक आहे, ॾाढो चर्चो आहे। सो असां चओ त उन्हनि फ़नकारनि खे, उन्हनि शाइरनि खे हिते घुरायूं, उन्हनि खां पुछूं त इहो कॉन्सेप्ट ब्रॉडरी ब्रॉडकास्ट जेको कॉन्सेप्ट आहे उन्हनि खे कीअं आयो, केतिरी उन्हनि खे मोट मिले पई, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन्हनि जा नाला छा आहिनि मूं ॿुधाए छॾियो, ब्रॉडरी ब्रॉडकास्ट जेकॾहिं अवां ॾिठल हूंदी त ख़बर हूंदी, पर न त उन्हनि जी अवां सां मुलाक़ात कराईंदासीं, पर ब्रेक खां पोइ। जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अवां सभिनी खे चऊं था भलीकार ऐं हिन वक़्तु जन महिमान शख़्सियतनि असांखे जॉइन कयो आहे। थोरी देरि खां पोइ उन्हनि जी करायूं था अवां सां मुलाक़ात, पर उनखां पहिरियां आउं इहो ज़रूरु चवणु चाहींदुसि त हीउ शहर कराची उनखे मुख़्तलिफ़ जेके धुरियूं आहिनि उन्हनि मुख़्तलिफ़ पंहिंजनि मफ़ादनि ख़ातिर मुख़्तलिफ़ नारनि, मुख़्तलिफ़ नज़रियनि जे बुनियाद ते हिते रहंदड़ माण्हुनि में नफ़रतूं पैदा करण जी वरियनि खां कोशिशि कई, अञा उहे कोशिशूं थियनि पियूं। पर उते ई वरी कुझु धुरियूं, कुझु फ़र्द अहिड़ा बि आहिनि जेके हिन शहर मंझि रहंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि विच में मुहबत पैदा करण जूं मुसलसल कोशिशूं कनि पिया था। ऐं कुझु अरसे खां ब्रॉडरी ब्रॉडकास्ट जे नाले सां कुझु दोस्त आहिनि, हिकु इदारो आहे जेके कोशिशूं वठनि पिया ऐं मुख़्तलिफ़ क़ौमियतूं जेके आहिनि, मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि जे आर्टिस्टनि खे, सिंगर्स खे गॾाए हू उन्हनि ॿोलियुनि ते मुश्तमिल गाना रिलीज़ कनि पिया। हिन जी हिकिड़ी जेका नंढी कोशिशि आहे उनजो मक़सदु बि इहो आहे त जेके असीं सभु आहियूं, असीं हिकु आहियूं, असां विच में मुहबत, अमन ऐं भाईचारो पैदा थिए। सो उहे महिमान शख़्सियतूं अॼु असां गॾु मौजूदु आहिनि उन प्रोजेक्ट सां जेके लाॻापियल आहिनि। ज़हीर ज़र्फ़ साहब पाण सुठा शाइर बि आहिनि ऐं हिन समूरे अमल में हू अॻियां आहिनि। ऐं ॿिए पासे आहिनि साईं हाशिम हुसैन कच्छी साहब जेके सुठा सिंगर आहिनि, उन्हनि खां खोड़ असीं गीत बि ॿुधंदासीं, कचेरी बि कंदासीं। सो सभ खां पहिरियों त सम्झणु चाहींदासीं असीं ज़हीर ज़र्फ़ साहब खां त हीअ जेका ब्रॉडरी ब्रॉडकास्ट आहे हिन जो मक़सदु जीअं मूं तव्हांखे ॿुधायो, मूंखे जेको सम्झ में आयो उहो त आहे भाईचारो पैदा करणु, पर हिन जो कॉन्सेप्ट कीअं आयो, अञा उहो वधीक छा करणु चाहिनि था, सिंधी तव्हां सम्झो ई था एतिरी, वरी बि ऐं उर्दू में जेकॾहिं चओ त पुछी वठां सवाल जी ब्रॉडरी ब्रॉडकास्ट का कॉन्सेप्ट कैसे आया और क्या आप चाह रहे हैं इससे? जी बहुत बहुत शुक्रिया नसीर भाई आपका, धरती टीवी का, कि आपने हमें मौका दिया कि हम यहाँ पे आएँ और अपनी बात कर सकें। जी बेसिकली जैसे कि नाम से ज़ाहिर है बिरादरी अखुवत का पैगाम है। ये असल में मेड स्कूल म्यूज़िक आर्ट डांस स्कूल एक इदारा है, उसका इनिशिएटिव है। हमजा जाफरी साहब और निदा भट्ट साहिबा उनको देखते हैं मेड स्कूल को। तो आज से 4 साल पहले उन्होंने जो है एक कॉन्सेप्ट लाया कि किस तरह हम बिरादरियों को आपस में मिला सकते हैं, किस तरह हम ज़ुबानों को आपस में फ्यूज़ कर सकते हैं, उनके इंस्ट्रूमेंट्स को आपस में फ्यूज़ कर सकते हैं, उनके जो है म्यूज़िक को आपस में फ्यूज़ कर सकते हैं, शायरी को। तो ये बेसिक आइडिया था और इस पे 4 साल पहले हमने काम किया था बिरादरी ब्रॉडकास्ट सीज़न 1 के नाम से, और उसमें हमने पाकिस्तान की कोई 10 ज़ुबानों पे 10 गीत तैयार किए थे और हर गीत जो है 2 मुख्तलिफ़ ज़ुबानों में था। जैसे हमने मारवाड़ी ज़ुबान को पहली दफ़ा उर्दू ज़ुबान के साथ मिक्स किया, हमने बलूची को पहली दफ़ा पंजाबी के साथ मिक्स किया, हमने शिना को मिक्स किया जो है आप समझ लें कि पश्तो के साथ। तो इस तरह हमने फ्यूज़ किया एक दूसरे के लैंग्वेजेस को, एक दूसरे के म्यूज़िक को, इंस्ट्रूमेंट्स, और उसमें हमने कोई भी वेस्टर्न इंस्ट्रूमेंट यूज़ नहीं किया, यानी जितने भी लोकल इंस्ट्रूमेंट्स थे, फोक इंस्ट्रूमेंट्स थे, वो हमने यूज़ किए। तो उसका बहुत अच्छा रिजल्ट आया। बहुत सारे नौजवान जिनको पहली दफ़ा चांस मिला था बिरादरी ब्रॉडकास्ट के प्लेटफॉर्म से, वो निखर कर सामने आए और माशाल्लाह उन्होंने बहुत बड़ा नाम कमाया। तो इस दफ़ा हमने सोचा कि क्या मुख्तलिफ कर सकते हैं।
तो इस दफ़ा हमने कराची के जो मोस्ट डाइवर्स 6 इलाके हैं, जिनमें आप लियारी से चाकीवाड़ा और नवाबाद है हमारे पास, और इस तरह सईदाबाद है, बल्दिया से इस तरह हमारे पास शीरी जिना कॉलोनी है, और इसके बाद पहलवान गोट और पापोश नगर। ये 6 मोस्ट डाइवर्स इलाके हैं जहाँ पे मुख्तलिफ कम्युनिटीज़ आबाद हैं। जैसे नवाबाद, हाशिम साहब ने नवाबाद का जो गाना गाया है हमारा, नवाबाद वो इलाका है जहाँ से कराची की बिस्मिल्लाह होती है, कराची का आगाज़ होता है। यही वो धरती थी जहाँ से कराची की बुनियाद डाली गई। तो उन लोगों को खराज तहसीन है कि किस तरह उन्होंने वहाँ पे जो है अपना एक इनिशिएटिव लिया, और उसके बाद आप देख सकते हैं कि पाकिस्तान का जो है सबसे बड़ा और दुनिया के 7वां बड़ा शहर वजूद में आया। तो इस तरह हमने कोशिश की है कि वननेस की बात करें, इंटरफेथ जो है हारमनी की बात करें, और अखुवत की बात करें, और लोगों को करीब लाने की बात करें। लोग हमेशा तोड़ने की बात करते हैं, हम हमेशा जोड़ने की बात करते हैं। इंशाल्लाह आपका ये जो कोशिश कामयाब जाएगी, पर हाशमी साहब आपकी आवाज़ से आगाज़ होना चाहिए। अच्छा, ये जो नवाबाद पे आपने बनाया था ना, कच्ची और निरोधा आपके साथ थी। अगर शुरुआत सिंधी है ना, सिंधी बलोच पश्तो सब जगह असी सब पाणत में सब असानी बोलियों हैं, और हमारे जो रहबर हैं लतीफ़ सरकार, उनका पैगाम जो है ना वो तो है ही यही ना, बिल्कुल आलम सब आबाद करें, तो सब हमारे हैं। हमने तो कभी किसी फिरके के, और एक आर्टिस्ट होता भी ऐसे, किसी से नफरत नहीं। तो सभिनीनि जे लाइ, सभिनी ॿोलियुनि जे लाइ म्यूज़िक खे हर माण्हू थो इंजॉय करे, हर माण्हू जेको आहे सो उन खां लुत्फ़ अंदोज़ थो थिए। त हिकिड़ो माना ख़ूबसूरत इनिशिएटिव बिरादरी पॉडकास्ट जो, जेको सिंधी खे ऐं कच्छी ॿोली खे मिलाए इहो गीत ठाहियो, ऐं काफ़ी वायरल बि थियो, ऐं अॼु तव्हांजे साम्हूं ज़बरदस्त उहो थी वञे। केड़ो दिल समंदर जड़ो हर के लाए खुले लिया, हर रस्ते में असांजी अखियों हवा लाए छलिया। केड़ो दिल समंदर जड़ो हर के लाए खुले लिया, हर रस्ते में असांजी अखियों हवा लाए छलिया। पांजी नवाबा न्याजी चौक मामा होटल में मेरे रंग बसेता, पांजी नवाबाद में मेरे रंग बसेता। मछवाई में पांजी याद मिट्टी जे गुज़े जी खुशबू में मण मकराणी ने कच्छी सिंधु जे थामे मच्छी। आज जी जपा आयो पुतला, आज जी जपा आयो पुतला मेरे मने था। केड़ो दिल समंदर जड़ो हर के लाए खुले लिया, हर रस्ते में असांजी अखी हवा लाए छलिया। पांजी नवाबा न्याजी चौक मामा होटल में मेरे रंग बसेता, पांजी नवाबाद में मेरे रंग बसेता। नीला पीला गाढ़ा गुलाबी साधन कपड़न में कम खाबी, हमन मोहब्बत जा गुण गायूं सीने सबनी खे लगायूं। शहर जे बागुन में पे जाई, शहर जे बागुन में पे जाई गुल टेड़न था। एड़ो दिल समंदर जड़ो हर के लाए खुले लिया, हर रस्ते में असांजी अखी हवा लाए छलिया। पांजी नवाबाद में मेरे रंग बसेता, पांजी नवाबाद न्याजी चौक मामा होटल में मेरे रंग बसेता। वाह
जबरदस्त वाह, छा त ॻाल्हि कई कहिड़ो भई। देश मंदिर जहिड़ो, मंदिर के दरवाजे किसी के लिए बंद नहीं समुंदर होते। जहिड़ो। समुंदर जहिड़ो मंदिर समुंड समुंदर जहिड़ो आहे, हर कंहिंजे लाइ खुलियल आहे न, हिन खे असल में सिंधी ॿोली ऐं कच्छी जो मैशअप ठाहियो वियो मेशअप आहे। पर हिकिड़ो मैसेज बि आहे हिन में, ऐं हिकिड़ो काफ़ी message इन में बि आहे। सम्झूं बि था जेके अंदरि यानी गुल सिंधी में टिड़नि था, समुंड आहे उन जे लाइ- त समंदर, हा, बिल्कुलु। कच्छी जो लफ़्ज़ समंदर थी वियो। वाह वाह। अच्छा ऐं जी। सभिनी जे लाइ असांजे लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि। हिन महिल ताईं तव्हां कहिड़ी कहिड़ी ॿोलियुनि में गीत ॻाया आहिनि, थोरो ॿुधायो नाज़रीन खे। मां त हींअर मां सच चवां, मूंखे यकीनन क्रेज़ हूंदो आहे की का बि नई ॿोली अचे ऐं मां उनखे जेको आहे सो गीत पेश करण जी कोशिशि कयां। ज़बरदस्त। हिन महिल ताईं मां जेको बलोची, सिंधी, पंजाबी, सराइकी ऐं कच्छी त हूअं बि आहे, ऐं गुजराती, हिन में मां ॻायो बि आहे ऐं परफॉर्म कंदो रहंदो आहियां। ज़बरदस्त। ऐं उर्दू बि माशाल्लाह सां। त एतिरियूं ॿोलियूं आहिनि जेको अञा बि मूंखे क्रेज़ हूंदो आहे त का अहिड़ी अञा ॿोली वधीक, मिले, हाँ। को अहिड़ो शाइर सम्झाइण वारो मिले त हुनखे बि सिखी हुनखे बि ॻाइजे। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, पंजाबी में ज़रूरु ॿुधंदासीं, पर हेॾे थोरो फोकस कंदासीं, थोरो शेरो शायरी थी वञे। हाँ, जैसे इंट्रो में हमने कहा कि ज़हीर भाई अच्छे शायर, उस पर भी आएंगे शायरी पर। अच्छा। अगर इस पर आ जाएं तो अब तक इन ब्रादरी ब्रॉडकास्ट की ये जो सीज़न है, कितने उसके गाने जो हैं रिलीज़ हुए हैं? ये तो नो आबाद पे था जी, दूसरा भी कुछ लियारी पे हैं, फिर पहलवान गोट का एक मैंने देखा था सोशल मीडिया जी पे। मैंने जैसे जिक्र किया कि पहले सीज़न में हमने 10 ज़ुबानों पे 10 गाने तख्लीक किए थे। इस दफ़ा हमने कराची के 6 इलाकों पे 6 गाने तख्लीक किए। लेकिन चूँकि हम हर इलाके में जाने से पहले एक सर्वे करते थे कि वहाँ कौन सी बोलियाँ बोली जाती हैं, कौन से लोग आबाद हैं, कौन से लेजेंड्स वहाँ पे रहे हैं, कौन कौन से जो है लोग या खाने की चीज़ें कौन सी हैं। हाँ, इस तरह का एक सर्वे हम करते थे, फिर उसे पेपर पे रखते थे, फिर उसके बाद जो है कंपोज़र के साथ बैठ के, लिरिसिस्ट के साथ बैठ के उसका एक जो है हम ड्राफ्ट तैयार करते थे। तो इस दफ़ा जैसे नवाबाद का गाना कच्छी और सिंधी ज़ुबान में, चूँकि वहाँ पे कच्छी जो है लोग बहुत ज़्यादा आबाद हैं और सिंधी बहुत ज़्यादा जो है बोली जाती है वहाँ पे, तो नवाबाद का गाना हमने जो है कच्छी और सिंधी में किया। इस तरह पहलवान गोट में हमारे 2 मज़ाहिब और 2 अक़वाम, एक तो वहाँ पे क्रिश्चियन बिरादरी की बहुत बड़ी आबादी है पहलवान गोट में, और चूँकि वो क्रिश्चियन बिरादरी फिर वो पंजाबी ज़ुबान बोलती है, और उसके साथ पख्तून बिरादरी 70-30 का रेशो है वहाँ पे। तो उस गाने को हमने 2 ज़ुबानों में किया, और उसका उसमें भी एक मैसेज देने की कोशिश की। हर गाने में एक मैसेज है। जैसे इस गाने में नवाबाद में हमने कहा है कि हमारे दिल सीने खुले हुए हैं, सिंधियों ने सबका खैर मकदम किया है, और हम एक गुलदस्ते की मानंद हैं, और समंदर की वसअत का जिक्र किया है, ठीक है ना। तो इसी तरह पहलवान गोट में हमने बात की है कि मज़हब किसी जो है को अलग करने का नाम नहीं लेता, मज़हब जोड़ने का नाम लेता है। मज़हब फसाद फैलाने का नाम नहीं लेता, मज़हब तो मोहब्बतें फैलाने का दर्स देता है। तो इस तरह शीरी जिना कॉलोनी का जो हमारा गाना है, उसमें हमने, वो हमारा पश्तो ज़ुबान में गाना है, लेकिन उसे एक पंजाबी सिंगर ने गाया है। तो इस तरह जो है एक मैसेज देने की हमने उसमें ये कोशिश की है कि किस तरह हम अपनी बच्चियों को पढ़ा कर, जैसे वो कहते हैं ना कि एक मर्द पढ़ता है तो एक फ़र्द पढ़ता है, लेकिन एक औरत पढ़ती है तो पूरा घराना उससे जो है मुस्तफ़ीद होता है। तो इस तरह हर गाने में हमने एक मैसेज देने की कोशिश की है। चाकीवाड़ा आपने देखा होगा कि पिछले एक अशरे में बहुत बुरे हालात रहे हैं लियारी में, बहुत सफ़र किया लियारी ने, और लेकिन ये लियारी के लोग थे जो वाइब्रेंट हैं, और जो उनके अंदर एक जज्बा है वो उससे निकल के आए। और उसके बाद हमने उस गाने को जब तख्लीक किया तो उसमें हमने लेजेंड्स का जिक्र किया, और हमने बताया कि हम अब उस आग से निकल आए हैं और वो आग हमने बुझाई है। तो इस तरह हर गाने में हमने एक मैसेज दिया। अच्छा, ब्रेक के बाद पूछेंगे आपसे कि ये सब इलाके एक करने में कितनी मुश्किलें पेश आई। तो नाज़रीन, हाँ टाइम तो नंढी शॉर्ट ब्रेक जो वापस मोटी ईंदासीं, असां सां गॾु रहिजो। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे भलीकार चऊं था। ज़हीर ज़र्फ़ ऐं हाशिम हुसैन कच्ची साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं ज़बरदस्त कोशिशि कनि पिया। ऐं इंट्रो में ई चयोसीं त जोड़ण जी हिकिड़ी कोशिशि आहे मुख़्तलिफ़ क़ौमियतुनि खे, ऐं डिघे अरसे खां हिते फ़साद फैलाइण जी कोशिशि कई वई, मुख़्तलिफ़ नारनि ऐं नज़रियनि ऐं फ़िरक़नि ते माण्हुनि खे विरहायो वियो। पर सुठी ॻाल्हि आहे त आर्टिस्ट हमेशह जोड़ण जी ॻाल्हि कंदा आहिनि। जीअं मूं भिटाई साईं जी ॻाल्हि कई पई, त उते वरी मूंखे हिकिड़ो शेर यादि पियो थिए साईं जो, हलो हलो कोरिए नाज़ुक जनी नींहं, ॻंढियुनि सारो ॾींहुं छिनण मूर न सिखिया।
तो तोड़ने की तो वो बात ही नहीं करते हैं, हमेशा जोड़ने की बात है। 300 साल पहले शाह लतीफ़ साहब ने भी हमें हमारे जो रहबर उन्होंने ये दर्स दिया। अच्छा, जैसे तानिया ने मेरा कहा, सवाल था कि सब इलाकों को एक करना, लोगों को समझाना और उनको एक करना कितना मुश्किल पेश आई? देखिए, मुश्किल तो एक तरह से पेश आई और एक तरह से नहीं आई। लोग मिलना चाहते हैं, असल में बात यह है कि लोग जुड़ना चाहते हैं, लोग जो है एक दूसरे के करीब आना चाहते हैं। यहाँ कुछ अनासर ऐसे होते हैं जो हमेशा हर कौम में और हर जगह जो है ऐसे लोग मौजूद होते हैं जो लोगों को तोड़ने की बात करते हैं, लेकिन लोग बजाते खुद एक दूसरे से मिलना चाहते हैं, लोग एक दूसरे के कल्चर से सीखना चाहते हैं। जब हम वहाँ गए और हमने उनसे कहा कि मिनी स्क्रीनिंग्स भी हमने की हैं, हर गाने की मिनी स्क्रीनिंग वहीं कम्युनिटी में की है। कोविड की वजह से चूँकि हम ज़्यादा लोगों को वहाँ पे बुला नहीं सके, लेकिन हमने उनसे कहा कि किस तरह लोगों को करीब ला सकते हैं। तो एक जगह पे एक साहब ने कहा कि देखें, अगर मैं उर्दू स्पीकिंग हूँ और मैं सिंधी कल्चर डे पे उनके पास जाता हूँ और अजरक और टोपी पहन के जिए सिंध का नारा लगाता हूँ और सिंध को आबाद करने का नारा लगाता हूँ, तो शायद ही नफरतें कम हो सकती हैं। ठीक है, इसी तरह एक बलोच को अगर आप जो है इज्जत देंगे उसके कल्चर डे पे आके, उसका जो है उसके जो कल्चरल लिबास में आप जाएंगे जब, तो वो आपको इज्जत ही देगा। ऐसा नहीं होगा कि आप उसके पास प्यार लेके जाएंगे तो वो आपको धुतकारे, ऐसा नहीं होगा। आप कबूल करने की बात करें, आप उनको आपस में मिलाने की जब भी बात करते हैं तो सामने वाला मोहब्बत से ही पेश आएगा। तो ये जो है एक तो पजीरा क्या अब तक जो रिस्पांस है क्या रहा है? जी बहुत बहुत ज़बरदस्त। मैंने जैसे बात की कि पहला सीज़न हमारा इतना कामयाब रहा और इस सीज़न को माशाल्लाह मिलियंस के हिसाब से लोग जो है देख रहे हैं। और अभी मैं आशिम के साथ बैठा हुआ था, उस गाने के जो है बाद अब बात चल रही थी तो उन्होंने कहा कि जो है यूरोप से उनको कॉल्स आ रही हैं, जो है इंडिया से उनको कॉल्स आ रही हैं, चूँकि कच्छी गुजरात और कच्छ में आबाद जो कच्छी हैं उनकी तरफ से उनको कॉल्स आ रही हैं। ॿी ॻाल्हि हिकिड़ो यूनिक कॉन्सेप्ट आहे त यकीन माण्हुनि जे लाइ हिकिड़ो चेंज बि आहे ऐं हिकिड़ी माना पॉज़िटिव वे में हिकिड़ी ॻाल्हि आहे त उनखे माण्हू ॿुधनि बि पिया, एंजॉय बि कनि पिया ऐं असांखे बि घणो करे चवनि पिया कि असांजे इलाइक़े ते ठाहियो, असांजे इलाइक़े में अचो, तव्हां हिते गीत ठाहियो। हर माण्हू चाहे थो त अमन पुरसुकून ऐं हुजे त माण्हू हर माण्हू ख़ुशहाल हो। ऐं अवां वरी उन में मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो मामा होटल थी वियो, मुख़्तलिफ़ चौक थी विया, मुख़्तलिफ़ किरदार थी विया, उनजो ज़िक्र कयो था त यकीनन जेको माण्हू जिथे पैदा थियो आहे न उन सां उनसियत हिकिड़ी हूंदी आहे। नसीर साहब मां इलाही बेचैन थी आहे, शायरी प्लीज़ शायरी ते अचो हाणे। अच्छा, त हिननि ॿुधायो पे त स्टूडेंट लाइफ में 8000 शेर इननि खे यादि हूंदा हुआ न, ॿिया त हाणे 8000 सोचो त कहिड़ो तादाद है, पर हाणे मोबाइल जो दौर है। ये बिल्कुल ऐसी और शायरी अपनी जो आपकी है वो सुनेंगे, फिर हम गीत भी सुनेंगे हाशिम भाई से। हाशिम भाई से तो बहुत सारे सवाल हैं भाई। चले, आप फरमाइश की है तो मैं गजल सुना लेता हूँ कि तू मुझको इस तरह क्या देखता है। नसीर साहब आपको डेडिकेट करना है, क्या देख रहे हो? इस तरह क्या देखता है कि जैसे अंधा सिक्का देखता है। वाह। तू मुझको इस तरह क्या देखता है कि जैसे अंधा सिक्का देखता है। मैं तेरे गांव से होकर गया था, वहाँ हर शख्स कितना देखता है। वाह वाह वाह, हर शख्स कितना देखता है। मैं तेरे गांव से होकर गया था, वहाँ हर शख्स कितना देखता है। खुदा रखे तेरी आंखें सलामत। सिर भाई, खुदा रखे तेरी आंखें सलामत, तू मुझको कितना अच्छा देखता है। वाह 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 वाह, खुदा रखे तेरी आंखें सलामत, तू मुझको कितना अच्छा देखता है। मैं एक शिद्दत से रस्सी ढूंढता हूँ। मैं एक शिद्दत से रस्सी ढूंढता हूँ, रस्सी ढूंढता हूँ। मुझे हसरत से पंखा देखता है। वाह वाह, मार दिया भाई, वाह कमाल। मैं एक शिद्दत से रस्सी ढूंढता हूँ, मुझे हसरत से पंखा देखता है। और वो कोई देखने की चीज़ होगा। वाह, वो कोई देखने की चीज होगा। वो कोई देखने की चीज होगा कि जो भी देखता है वाह देखता है। वाह वाह वाह, वो कोई देखने की चीज होगा वाह कि जो भी देखता है देखता है। और लकड़हारे का पहला वार गूंजा। लकड़हारे का पहला वार गूंजा। शजर चुप है, परिंदा देखता है। वाह वाह, लकड़हारे का पहला वार गूंजा। शजर चुप है, परिंदा देखता है। वाह, बहुत खूब, जबरदस्त। क्या एहसासात की तर्जमानी जो थी। तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है। जिक्र था तो मुझे याद ऐसे ही है ना, बिल्कुल मुझसे गलती हो सकती है। तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है।
और इकबाल साहब ने कहा कि वजूद जन से से तस्वीर कायनात में रंग। तो आपने तो मुझे डेडिकेट किया, मैं थोड़ा इधर चला देता चले हूँ। आप चलो मैं थोड़ी इधर से चली जाती हूँ, पतली गली से निकल जाती हूँ। हाशिम क्या बा। सुना रहे हैं हाशिम साहब, बड़े बड़े सवाल है मेरे पास, पर मैं क्या करूँ, टाइम भी आवाज कम इतनी है। प्यारी है। बिल्कुल, हम जितना सुना सकते हैं इतना सुना देंगे आपको। इंशाल्लाह। हिकिड़ो ॿियो गीत आहे बिरादरी ब्रॉडकास्ट जो, बलोची में आहे। त मां तव्हांखे चयो न त मूंखे क्रेज़ हूंदो आहे ॿोलियुनि में मुख़्तलिफ़ में ॻाइण जो, त बलोची खे बि कोशिशि था कयूं। ऐं इहो बि बलोची बिरादरी का- ब्रॉडकास्ट जो जेको बहितरीन चाकी वाला सॉन्ग Yes, yes, yes. मिलियंस में व्यूज़ आहिनि इंडिया। चाकीवाड़ा का कल जी 1 महीना पूरा हुआ है, तो हमने उसे नशर किया है और 1 मिलियन व्यूज कल पूरे हुए हैं हमारे। माशाल्लाह। ज़बरदस्त हाँ, हाँ, कोशिशि बिल्कुलु, आहे बिल्कुलु। मुंहिंजी जेका सो। संगतानी दोस्तानी यादगारा निश्तगा ख्याल तैरा हचारा काया गिंदगा पदावती माहल गुपाड़ा ब्या ब्या बेरे चाकी बड़ा बेरे बेरे चाकी बड़ा ब्या ब्या बेरे चाकी बड़ा बेरे बेरे चाकी बड़ा संगतानी दोस्तानी यादगारा निश्ता ख्याल तैरा हचारा काया गिंदगा पदावती मागल गुपाड़ा ब्या ब्या बेरे चाकी बड़ा बेरे बेरे चाकी बड़ा ब्या ब्या बेरे चाकी बड़ा बेरे बेरे चाकी बड़ा माँ दुरुस्त यके यकीने माँ दुरुस्त लके दिल जंगे शुश्ता माना तिपा के आसे कुश्ता हो गोशे में यके रंगी परचामा जंगे दिल चिया अंचुए तंगे ब्या ब्या बेरे चाकी बड़ा बेरे बेरे चाकी बड़ा ब्या ब्या बेरे चाकी बड़ा बेरे बेरे चाकी बड़ा कच्ची अच्छा, नसीर साहब। बलोची भी कहिड़ी सुठी। अच्छा, जेकॾहिं थोरो मुख़्तसर ट्रांसलेट असांखे ॿुधाईंदा, जेके असां सिंधी ॿुधंदा आहिनि। मां जी, भी जी। चवण वारी हुयमि। बेसिकली ये है कि मैंने जैसे बात की कि लियारी में एक बहुत बुरा दौर लियारी ने देखा है, तो उसमें हमने यही बात की है कि माँ दुरुस्तें यक्कें यक नए माँ दुरुस्तें लक्कें, हम सब जो है एक हैं। तो हम कह रहे हैं जब अब एक हैं तो फिर एक नहीं हुए, फिर हम 1 लाख हो सारे, गए। हाँ। दिल जंगा शुश्ता माँ नातिपाकी ये आस कुश्ता। दिल जंग से मरने मारने से हमने साफ कर लिया है, अब हम जंग की तरफ नहीं जाते, और हमने नातिपाकी या नाइतफाकी की जो आग है उसे बुझा दिया है। दिल जंगा शुश्ता नातिपाकी ये आस कुश्ता खून गुशे में यक्के रंगे परचमा जंगे। जो हमारा खून का रंग है वो एक है, तो फिर हम क्यों लड़े? वाह। तो ये यूनिटी का एक जो है वननेस की बात, एक अखुवत की बात है, इसमें हमने यही माशाल्लाह बड़ी अच्छी बात की, बड़ी अच्छी बात की है, पर टाइम बहुत कम है। पंजाबी में अगर लास्ट में हो जाए तो उस पर हमारी फिर एंडिंग हो जाएगी, टाइम हमारे जी, पास बिल्कुल। कम है। सो नाज़रीन, असां मोकिलाए था वठूं असांजे प्रोग्राम जो जेको अॼु जो प्रोग्राम हो, यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो। इख़्तिताम ते वञी पहुतो आहे असांखे इंशाल्लाह। इजाज़त ॾींदा हिन गीत ते, ऐं सुभाणे इंशाल्लाह वरी हिकु भेरो ॿीहर अवां जी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। सो हिन पंजाबी तानिया जी फरमाइश बिल्कुलु। गीत ते असांजी एंडिंग। सुभाणे वरी अवां सां मुलाक़ात थींदी। इंशाल्लाह। दुआउनि में यादि रखिजो, असां अवां सां गॾु ई आहियूं, नो टेंशन। जी अखियां ने झड़ियां लाइया बिल्कुल अज यादां तेरियां ने वतना नो आजा ढोलना ढोलना वतना नो आजा ढोलना अखियां ने झड़ियां लाइया अखियां ने झड़ियां लाइया मैनू यादां तेरियां ने वतना नो आजा ढोलना ढोलना वतना नो आजा ढोलना दिन रात चली होके तेरी राहत में जी भी न सका चना मर भी न सका में दिन रात चली होके तेरी राहत में जी भी न सका चना मर भी
सकां मैं तू जदों याद आवे रोवां कुरलावां अखियां च कढना ए किवें कोलावां दुख दर्दां पींगा पाइयां मैनू यादां तेरियां ने वतना नू आजा डोलना डोलना वतना नू आजा डोलना आसां ते उम्मीदां वाले फुल सुख गए ने आजा मेरी जिंदगी दे साख गए ने दस दे इलाज कोई प्यार वाले दुख दा सोनिए विछोड़े वाला पैडा नहीं मुकदा तू छड़ दे बेपरवाहियां तू छड़ दे बेपरवाहियां मैनू यादां तेरियां आईयां ने वतना नू आजा डोलना डोलना वतना नू आजा डोलना